अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते आऊं जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवांजी समातुन में अवांखे भलीकार कयां थो। सामीन कराची में जीए सिंध महाज़ पारां साईं GM सैयद जी 119वीं सालगिरह जी तकरीब PMA हाउस कराची में थी गुज़री। तकरीब में जीए सिंध महाज़ जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुणेजो, सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन सदर शुआब सरकी, नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन के मरकज़ी जनरल सेक्रेटरी नासिर मंसूर, पोरियत अगवान उस्मान बलोच, जीए सिंध महाज़ के वाइस चेयरमैन हाशिम खोसो, प्रोफेसर असगर दश्ती, सिंधी औरत तहरीक की कन्वेनर सलमा जुणेजो खिताब कयो। तकरीब में नौजवानन औरतन ऐं ॿारनि शिरकत कई ऐं अगवाननि गॾिजी सालगिरह जो केक काटियो। उन मौके ते सदारती खिताब कंदे अब्दुल ख़ालिक जुणेजो चयो त साईं GM सैयद सिंध जी मसक कयल तारीख़ के अवाम जे नुक़्ते निगाह सां लिखियो। GM सैयद अदब, तारीख़, सक़ाफ़त समेत घणनि पासनि ते तमामु वॾो कमु कयो आहे। हू कुझु कमनि में दुनिया जे वॾनि अॻुवाणनि में शुमार थिए थो। हुन चयो त मज़हबी बुनियाद परस्ती तमामु वॾो मसइलो आहे, जॾहिं त धारी आबादगारी खां सिंधी क़ौम जे वजूद खे ख़तरो आहे। सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। सिंध जी जुदागाना शिनाख्त ख़तमु कई पई वञे। अहिड़ियुनि साज़िशनि में पीपल्स पार्टी शामिल आहे। मौजूदा हुक्मराननि खे इहा नौकरी साईं GM सैयद जी जदोजहद जे नतीजे में मिली आहे। हुक्मरान GM सैयद जी जदोजहद जो समर खाई रहिया आहिनि। PP सिंधियुनि खे बेवकूफ़ सम्झी मश्करियूं करे थी। मक़ामी माण्हुनि जी तरक़ी बजाए सरमाएदारनि जे अलगार थी रही आहे। सिंध जी ज़मीननि ते कब्ज़ा थी रहिया आहिनि। सिंध खे बंदूक जे ज़ोर ते ग़ुलाम बणायो वियो आहे। 1940 वारी करारदार ते ॻाल्हियूं कयूं वञनि। शुआब सरकी एडवोकेट ख़िताब कंदे चयो त सिंध जी मौजूदा सूरत हाल ॾुखींदड़ आहे। अमल जी खोट ॾिसी अॼु साईं GM सैयद जो रूह तड़पंदो हूंदो। हुन चयो त साईं GM सैयद जो नज़रियो सॼी इंसानियत जे लाइ उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। GM सैयद जे किताबनि जो मुतालो करणु घुरिजे। उस्मान बलोच चयो त GM सैयद हमेशह उसूलनि जे बुनियाद ते सियासत कई। हू करप्ट न हो। अॼु चइनी तरफ़नि खां सिंध मसइलनि में जकड़ियल आहे। तंहिं करे सिंधी क़ौम खे भरपूर ताक़त जो मुज़ाहरो करण जी ज़रूरत आहे। नासिर मंसूर चयो त सिंध जी वहदत ते वार कया पिया वञनि। मकानी बिल जी आड़ में लसानी ऐं मज़हबी रुजत पसंद क़ुवतूं फ़साद कराइणु चाहिनि थियूं। सिंधु दरिया जो वहिकिरो घटि थियण जे बदतरीन माहौलियाती तब्दीलियूं आयूं आहिनि। सिंधु तहज़ीब ख़तमु थी रही आहे। इंडस डेल्टा तबाह थी रहियो आहे। समुंड लखें एकड़ ज़मीन गिड़काए वियो आहे ऐं जर जो पाणी ज़हरीलो थी वियो आहे। इन्हनि मामलनि ते जदोजहद करण जी ज़रूरत आहे। सलमा जुणी जे ख़िताब कंदे चयो त साईं GM सैयद पीरी मुरीदी ख़िलाफ़ जदोजहद कई। हुन खे पीर ठाहिण बजाए संदसि नज़रिये ते अमल करण जी ज़रूरत आहे। सिंध जे तालीमी इदारनि में मासूम शागिर्दाणनि जा लाश ॾिना वञनि था। नाइला रिंद खां वठी नौशीन शाह ताईं शागिर्दाणनि जो क़तल साज़िश जी कड़ी आहे। न्याणियुनि खां तालीम खसी पई वञे। अमली जदोजहद में औरतुनि जी शिरकत घटि आहे। औरतुनि खे गॾु खणी हलण सां ई कामयाबी मिलंदी। तक़रीब में मुख़्तलिफ़ ठहराव पास करे घुर कई वई त पाकिस्तान खे घण क़ौमी मुल्क मञींदे क़ौमी वहदतनि जे 1940 वारी करारदार मुताबिक़ आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हैसियत तस्लीम कई वञे। सिंध समेत समूरनि क़ौमुनि जे हक़ ख़ुददारियत तस्लीम कयो वञे। सिंध जी कुदरती वसीलनि ऐं आमदनी जे ज़रिए सिंधी माण्हुनि जे अवलीन हक़ ऐं मुकमल इख़्तियार तस्लीम कयो वञे। सिंध में धारियुनि जी छुड़वाग ऐं अणखुट आबादगारी बंदि कई वञे। अफ़गानियुनि समेत समूरनि गैर मुल्कियुनि खे निकाली ॾिनी वञे। जॾहिं त पाकिस्तान जे ॿियनि सूबनि खां रोज़गार लाइ ईंदड़ 30 सालनि ताईं वोट जो ऐं मिल्कियत जो हक़ न हुजणु घुरिजे। सिंधूअ नदीअ ते को बि नओं डैम न ठाहियो वञे। सिंध ऐं पंजाब विच में पाणी जी विर्छ 1945 ईस्वी वारी ठाह मुताबिक़ कई वञे। सिंध अंदरि बि
पाणी जे मुनसिफ़ाणे विर्छ कई वञे ऐं ताक़त जे ज़ोर ते पाणीअ ते कब्ज़ो कंदड़ वज़ीरनि ऐं ॿियनि वॾेरनि जागीरदारनि खे गिरफ़्तार करे क़ानून मुताबिक़ केस दाख़िल कया वञनि। सिंध समेत सॼे मुल्क मां सियासी समाजी कारकुननि, सहाफ़ियुनि, दानिश्वरनि ऐं इंसानी हक़नि जे अलमबरदारनि जूं जबरी गुमशुदियूं बंदि कयूं वञनि ऐं गुम कयलनि खे कोर्ट में पेश कयो वञे। सिंधीअ खे सिंध जे वाहिद सरकारी ज़बान क़रार ॾिनो वञे ऐं सिंध में हलंदड़ समूरनि सरकारी ऐं गैर सरकारी स्कूलनि में सिंधी लाज़मी पढ़ाई वञे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ गैर क़ानूनी क़रार ॾिनल बहरिया टाउन कराची ख़तमु कयो वञे। DHA सिटी, कमांडर सिटी, ज़ुल्फ़िकाराबाद, थरकोल प्रोजेक्ट समेत समूरा मेगा प्रोजेक्ट सिंध ते नोआबादी जो निशानियूं आहिनि, उन्हनि खे रद्द कयो वञे। सामीन, हिन प्रोग्राम जी समूरी कार्रवाई अवां जी समातुनि में पेश करे रहिया आहियूं। सदर हाई कोर्ट बार एसोसिएशन कराची जनाब शाह सरकी साहब में गुजारिश कंदुसि त उहे स्टेज ते अचनि। जनाब नासिर मंसूर जनरल सेक्रेटरी नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन में गुजारिश है स्टेज पे अचनि। सिंधोस दानिश्वर ऐं लेखक प्रोफेसर तौसीफ़ अहमद ख़ान खे गुजारिश है तो स्टेज ते अचनि। उस्मान बलोच सीनियर सियासी अगवान ऐं प्रोफेसर असगर दश्ती, साईं हाशिम खोसो साहब वाइस चेयरमैन GS नवाज़ खे गुजारिश है तो स्टेज ते अचनि। मैडम सलमा जूने जो कन्वीनर सिंध औरत तहरीक खे गुजारिश है तो वह स्टेज ते अचनि। हाणे एक साईं जी सालगिरह जो केक जेको आहे उनखे कटण जी जेका तकरीब आहे उहा साईं वारनि जेके असां महिमान ख़ुशूसी वेठा आहिनि उन्हनि गुजारिश है तो शुरू कनि। हाणे केक कटण जी रस्म खां पोइ हाणे असीं प्रोग्राम खे फॉर्मली शुरू कंदे ऐं गुज़ारिश कंदसि मैडम सलमा कन्वीनर सिंध औरत तहरीक तो अचनि ऐं पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कनि। दोस्तों, साथियों, भेनरों, भाइरों, GS सभिनी खां पहिरियों तव्हां सभिनी खे साईं GM सैद जी 119वीं सालगिरह जूं वाधायूं ॾियां थी ऐं तव्हांखे पंहिंजो टाइम कढी अचण ते वेलकम चवां थी, भलीकार चवां थी। हाणे ही साईं GM सैद जो 119 जनम ॾींहुं आहे। अमूमन असां सोशल मीडिया ते रखंदा आहियूं या कार्ड्स ते लिखंदा आहियूं या पंहिंजे बैनर ते लिखंदा आहियूं त 119 जनम ॾींहुं त सभु चवंदा आहिनि तव्हां त ग़लति अंग था लिखो। त उन्हनि भाइरनि भेनरुनि खे मां चवंदसि त तव्हां थोरी रिसर्च कयो त साईं GM सैद पंहिंजी सालगिरह मल्हाईंदो हुयो या जनम ॾींहुं मल्हाईंदो हुयो ऐं कहिड़ा अंग अखर हू रखंदो हुयो, ॻणींदो हुयो। ॿियो त कल्ह ई मां पढ़ां पई फेसबुक ते हुयो त जेको 17 जनवरीअ ते सन वञी साईं जा कदम न चुमंदो उहो सिंधी न आहे। हाणे हिते सवाल इहो आहे त साईं GM सैद रुॻी सन जो हुयो या सिंध जो बि हुयो? साईं GM सैद पाण सॼी ज़िंदगीअ पीरी मुरीदीअ ख़िलाफ़ जिदोजहद कई। असां उनखे काॾे था वठी वञूं? असां उनखे त हिकु पीर था ठाहिण वञूं न, जेको असां चऊं था त जेको सन ते वञी साईं GM सैद जा पेर न चुमंदो।
असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहे साईं GM सैद। ईअं न आहे त मां को हुनजी मुखालफ़त थी कयां त असांखे साईं GM सैद खे न मञणु घुरिजे, पर असांखे उन जेको असांखे दर्स ॾिनो आहे उनखे मञणु घुरिजे, उन ते अमल करण जी ज़रूरत आहे। छाकाणि त हीउ जेको ॾींहुं आहे इहो रुगो ख़ुशी मल्हाइण जो न आहे, इहो ख़ुदि एहतिसाबीअ जो बि ॾींहुं आहे त सॼे साल में असां छा छा कयो आहे। हर 17 जनवरी ते असां मुख़्तलिफ़ वाइदा करे वेंदा आहियूं, उन ते असां केतिरा % पाण बीठा आहियूं, अमल कयो आहे या न, इहो ख़ुदि एहतिसाबीअ जो बि ॾींहुं आहे। ॿियो GSN महाज 1 यूनिट तोड़ तहरीक जेका थी हुई 1 जुलाई ते ख़तमु थी हुई, उन जे हवाले सां प्रोग्राम कंदो रहंदो आहे ऐं हिन दफ़े उन जी गोल्डन जुबली थो मल्हाए पियो। ऐं साईं GM सैद जा जेके बि ज़िले जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 10 प्रोग्राम लिथिया विया आहिनि, उन्हनि सभिनी प्रोग्रामनि खे ॿिए 1 यूनिट ते तौर तहरीक ते खे डेडिकेट कयो वियो आहे। वरी हिते ई कल्ह ई मूं लॻाई पोस्ट त उन ते कमेंट्स आया त भाउ 1 यूनिट त मौजूदु आहे, तव्हां कहिड़े 1 यूनिट जी ॻाल्हि था कयो। तदा मूं उन्हनि खे उते बि जवाबु ॾिनो, हाणे बि मां चवां थी, हिन प्लेटफॉर्म तां बि चवां थी त 1 यूनिट जेको क़ाइमु थियो 1954 में, उन ख़िलाफ़ त सिंधियुनि भरपूर जदोजहद कई, बिना रंग नस्ल मज़हब जे, बिना कंहिं पेशे जी तफ़रीक़ जे, ऐं दोस्त ऐं दुश्मन में सिधी लकीर बि कढी आहिनि। ऐं उन जी जदोजहद जे नतीजे में ई 1 यूनिट टुटो हो। छा असां उन जी जहिड़ी जदोजहद कयूं था या उन जदोजहद जी केतिरे % जदोजहद था कयूं, इहो बि असांखे एहतिसाब करणु घुरिजे। ऐं असां उन जदोजहद जे अगरि कंहिंखे एप्रिशिएट करण लाइ हिकु ॾींहुं मल्हायूं था, हिकु ॾींहुं नथा मल्हायूं, बल्कि असां सभु प्रोग्राम उनखे डेडिकेट कया आहिनि, त हुननि जी महिनत हुई ऐं जस लड़णे हुआ महिनत। बाक़ी असांखे पाण खे जेका अण ऐलानियल 1 यूनिट आहे, जंहिंजी हू ॻाल्हि कनि पिया, त अण ऐलानियल 1 यूनिट जे हवाले सां असां किथे बीठा आहियूं, कहिड़ी जदोजहद कयूं था, या त पधरे पट बीठी आहे। ऐं 1 यूनिट तोड़ तहरीक खे जे गोल्डन जुबली जे प्रोग्रामनि खे साईं GM सैद जी सालगिरह जा सभु प्रोग्राम डेडिकेट करण जो बि हिकिड़ो ख़ासि मक़सदु आहे, छाकाणि त हिन तहरीक जो साईं GM सैद हिकु अहम किरदारु रहियो आहे, हुन हिकु अहम रोल अदा कयो आहे, इन जे करे ई इहो कयो वञे थो। ऐं जेको मां हाणे थोरी देरि अॻु में चई वियसि त 1954 में 1 यूनिट क़ाइमु थियो हुयो, त इहो त हर हिक खे ख़बर आहे, आम ख़्यालु आहे, पर वरी असां अगरि रिसर्च कयूं था त डॉक्टर तनवीर पंहिंजे किताब में लिखे थो त नवंबर 1947 में जिनाह जे मुशीर बराए अमूल मईशत सर आर्कीबोल्ड रोलैंड्स मगरबी वहदत जी ॻाल्हि कई हुई, जंहिंसां जिनाह मुतफ़िक़ हो, पर हू उसूली मुतफ़िक़ हुयो, पर हुन क़ब्ल वक़्तु चई, हुनखे चयो त हिनखे पोइ ॾिसंदासीं। अॻिते वरी लिखे थो त रोज़नामा नवाए वक़्त में 5 मार्च 1949 में इहा साॻी ॻाल्हि कई हुई, यानी 1 यूनिट जे हवाले सां त 1947 खां ॻाल्हियूं हलनि पियूं पयूं। असां जेको कुझु अॼु भोॻियूं था, अमली तौर ते 1 यूनिट ख़तमु थी चुको आहे, पर सिंध जे हवाले सां मसइला सिंध जा ॾिसो त उहे सिंध जे रिसोर्सिस ते कब्ज़ो थींदो थो वञे, रिसोर्सिस में सभु शयूं अची थियूं वञनि, ज़मीन जे हेठां ज़मीन जे मथां, असांजा रोज़गार, असांजी तालीम, असांजो सभु कुझु हिन में अची थो वञे, इवन धारी आबादकारी, इहो सभु इन जो ई आहे। तॾहिं ई जेको आहे असांखे हिन जे ख़िलाफ़ु जदोजहद करणु घुरिजे त चइनी पासनि खां सिंध जी फुरलुट थी थिए। असां हिनखे 1947 खां वठी जे तसलसल खां वठी ॾिसंदासीं, ऐं असांखे जदोजहद बि हुन जे हवाले सां ई करणी पवंदी। 70 साल खां मथे गुज़री चुको आहे, ऐं सिंध जो मुख़्तलिफ़ पासनि खां इस्तेसाल थिए थो, फुरलुट थिए थी, इवन असांजे भाइरनि खे खंभे गुम कयो थो वञे, असांजूं नियाणियूं जेके आहिनि उन्हनि जी तज़लील थी कई वञे, इदारनि में तालीमी इदारनि में असांजी भेनरुनि जा लाशा था मिलनि, असां पोइ बि चुप कयूं वेठा आहियूं। हिक खां पोइ हिकु लाश ते रोअण खां बहितर हूंदो आहे त इज्तिमाही जदोजहद कजे।
ऐं उहे जिदोजहदूं ई कामयाबु वयूं आहिनि जिन में उन क़ौम जो जिदोजहदूं कामयाबु वयूं आहिनि जिन में औरत ऐं मर्द मिली जिदोजहद कई हुजे। पर असां वटि बदकिस्मती सां क़ौमी तहरीक में अमली जिदोजहद में औरतूं तमामु घटि आहिनि, आङुरियुनि ते ॻणण जेतिरियूं आहिनि। असां कंहिं बि प्रोग्राम में वेंदा आहियूं, इवन अॼु थोरो रेशो जेको आहे काफ़ी सुठो थो लॻे, मां सदाईं चवंदी आहियां त औरतूं असांजूं तमामु घटि थियूं नज़र अचनि, पर असांखे इहा सिर्फ़ु अॼोके प्रोग्राम में न करणु घुरिजे। असांखे हर जिदोजहद में पाण जे घर जी औरतुनि खे गॾु खणी हलिजे, कुल्हे में मिलाए खणी हलिजे, तॾहिं ई असांखे कामयाबी मिलंदी। सिंध जी फुड़लुट कीअं थी पई थी? सिंध जी फुड़लुट हर तरीक़े सां थी थिए। तालीमी इदारनि में ॾिठो वञे, ख़ासि तौर ते कराची जे तालीमी इदारनि में सिंधियुनि सां जेको सलूक कयो थो वञे। हाणे त सिंध नर्सिंग यूनिवर्सिटी में निमृत नायला रिंद खां वठी हाणे जेको नौशीन शाह जो क़त्ल थियो आहे लाड़काणे में, हू हुनखे ख़ुदकशी जा केस चवनि था, पर असां हुनखे क़त्ल था चऊं। इहे सभु हिकु ई कड़ी आहे त जीअं असां पंहिंजे नियाणियुनि खे तालीम न ॾियारे सघूं। ज़ाहिर आहे कि कोई बि वालिदेन न चाहींदो त हुन जूं नियाणियूं इन मंज़िल ताईं पहुची ऐं उन्हनि सां ईअं थिए। त इहो सॼो हिकिड़ो सिलसिलो आहे त औरत खे जे तव्हां जाहिल रखंदो, गैर तालीम याफ़्ता रखंदो, नाख़्वानदार रखंदो, त पोइ उहा तव्हांखे सुठो नसुल न ॾींदी। चयो वेंदो आहे न त तव्हां हिकु मर्द पढ़ायो त हिकु फ़र्द पढ़ायो, जॾहिं त हिकु औरत पढ़ाई त सॼो घर पढ़ायो। त ही असांखे त हिन जे ख़िलाफ़ु साज़िश ई थी लॻे त असांजे नियाणियुनि खे ईअं क़तल थो कयो वञे या कारी करे मारियो थो वञे, या अॼुकल्ह त छोकिरा जेके मिसिंग कया था वञनि, हाणे त हुननि जे घर जूं औरतूं बि खयूं थियूं वञनि। 2 वाक़िया थी चुका आहिनि। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असांखे गॾिजी जिदोजहद करणु घुरिजे ऐं अमली जिदोजहद करणु घुरिजे। आख़िर में मां बसि ही शेर पढ़ी ऐं तव्हां पंहिंजी जाइ वठंदसि, पर मां ही शेर तव्हां सभिनी खे डेडिकेट कंदसि त तव्हां सभु मूं समेत इन ते अमल करण जी कोशिशि कंदा, छाकाणि त असांजी क़ौमी तहरीक, सिंध जी क़ौमी तहरीक उन वक़्त ताईं कामयाबु न थींदी जेसीं ताईं हर घर जी धीउ, हर घर जो पुटु पंहिंजे धरतीअ लाइ असुल धरती धणी थी न उथंदो। सिंध जे सॼणनि सां मोहबत कंदासीं, सिंध जे सॼणनि सां मोहबत कंदासीं, पर धरतीअ जे दुश्मन खां नफ़रत कंदासीं। सिंधी क़ौम जो क़ौमी दुश्मन आहे जेको, असीं कीन तंहिंसां मुफ़ाहिमत कंदासीं, असीं कीन तंहिंसां मुफ़ाहिमत कंदासीं। अगर के भी पंहिंजनि मां गद्दार थींदा, उन्हनि सां उसूलन बग़ावत कंदासीं। असीं आमरनि सां जुंबी जाबरनि सां मुज़ाहिमत कई आहे, मुज़ाहिमत कंदासीं। असीं आहियूं बातिल जा कटर मुखालिफ़, मगर हक़ खे जी हरदम हिमायत कंदासीं। धरतीअ जे दंगनि ऐं नंगनि जी साकी, होशूअ जी ई हिफ़ाज़त कंदासीं, होशूअ जी ई हिफ़ाज़त कंदासीं। थैंक यू। मैडम सलमा जोड़े जो ज़बरदस्त तक़रीर कई। हाणे आऊं सभ खां पहिरीं गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर असगर दश्ती साहब जिन खे त उहे अचनि, महिरबानी करे स्टेज ते वेहनि। प्रोफेसर असगर दश्ती। साईं जी एम सैद जे 119 सालगिरह के मौके ते अॼु रखियल हिन महफ़िल में हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि जनाब हाशिम खोसो साहब खे, जेको वाइस चेयरमैन आहे जिस माज़ जो अचनि ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार।
मुझी धरती जो को गुनाहगार न बख्शो वेंदो, मुझी धरती जो को गुनाहगार न बख्शो वेंदो, को बि गासिब को बि गद्दार न बख्शो वेंदो। रूप रहबर जो वठी सघंदो न रहज़न कोई, हाणे बेदार थियो आहे भलर जो वतन। जनाब सदर जी समाज जा चेयरमैन मोहतरम अब्दुल खालिक जोनेजो साहब, साईं सरकी साहब, कामेड दस्ती साहब, सलमा, मुझे साम्हूं वेठल भेनरूं ऐं ॿाहिरो GSN, साईं GM सर जी 119 सालगिरह के मौके ते सिंध दोस्त माण्हुनि खे, पूरी इंसानियत के, तव्हां सभिनी भाइरनि भेनरुनि खे मुबारकबाद ॾियां थो। अॼु साईं GM सर जी सालगिरह सां गॾु वन्यूट टुटण जी गोल्डन जुबली भी असां मल्हाए रहिया आहियूं। अंग्रेज़ साम्राज्य खां वठी अंग्रेज़नि जी बरसगीर ते कब्ज़े, बालादस्ती ऐं हाकिमत खां वठी वेंदे हिन ख़िते ते जेका पंजाब जी बालादस्ती आहे वफ़ाक़ जे नाले में, उन ताईं जिन बि अज़ीम इंसाननि ईमानदारी से जदोजहद के ज़रिए, कुर्बानी के ज़रिए आला इंसानी आदर्शन, उसूलन, कौमुन के तरक्की, इंसानियत की तरक्की, ख़ास तौर पर मज़लूम ए महकूम तबकन की भलाई के लिए, उन्हनि जी आज़ादी के लिए जिन इंसाननि जदोजहद कई है, उन्हनि जी जेकॾहिं उन्हनि मां 8-10 माण्हू चूंड कंदासीं या उन जी पहिरीं शिफ्ट में असांखे GM सैद नज़र ईंदो। साईं GM सैद हुजे, ख़ान गफ़ार ख़ान हुजे, अब्दुल समद अचकज़ई हुजे, मौलाना आज़ाद हुजे, जवाहरलाल नेहरू हुजे, महात्मा गांधी हुजे, शेख मुजीबुर रहमान हुजे, इन्हनि माण्हुनि हिन ख़िते जे मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबकनि लाइ जदोजहद कई। न सिर्फ़ जदोजहद कई पर उन सां गॾोगॾु हिन ख़िते जे अवाम लाइ बि जदोजहद कई। ऐं उन जदोजहद जो जेको मयार हो, जेको अॼु असांखे ख़ासि तौर ते अॼु जे नसुल खे, अॼु जी सियासतदाननि में नज़र नथो अचे। ऐं वाक़ई जेको चयो वेंदो आहे त सियासत माना ख़िदमत, सियासत माना माण्हुनि जी, अवाम जी ख़िदमत, उहे इन्हनि माण्हुनि जा नाला जॾहिं साम्हूं अचनि था, जॾहिं ख़ान गफ़ार ख़ान जो नालो साम्हूं अचे थो, जॾहिं GM सैद जो नालो साम्हूं अचे थो, त इहा सिट जेका चई थी वञे उहा दुरुस्त नज़र अचे थी, उहा सही नज़र अचे थी त वाक़ई सियासत माना ख़िदमत। बाक़ी असांजे साम्हूं जेका सियासत थिए पई हिते हिन ख़िते जे अंदरि, उहा सियासत जो बुनियादु रुगो पेट परस्ती आहे, मफ़ाद परस्ती आहे ऐं अवाम दुश्मनी आहे, क़ौमुनि जी दुश्मनी आहे, ताक़तवर तबकनि की हिमायत में हिकिड़ी सियासत है। उन जे करे अॼु जो ॾींहुं जेको GSN मल्हाए थो, या गोल्डन जुबली जेका वन्यूं टुटण के हवाले से असां मल्हायूं था, इन ते तव्हांखे गौर करण की ज़रूरत है, सोचण की ज़रूरत है। ऐं असां तव्हां पढ़ियल लिखियल दोस्त वेठा आहियो, असां रुगो उन जी यादि दहानी करायूं था। अंग्रेज़ जॾहिं हिते आया, जॾहिं सिंध ते उन्हनि कब्ज़ो कयो, त सिंध जी उन वक़्तु मुल्की हैसियत हुई, उन्हनि हुन जी मुल्की हैसियत ख़त्म करे सूबाई हैसियत करी, पोइ वरी सूबाई हैसियत बि ख़त्म करे हुन जी जेको आहे सो बम्बई परगिणे सां उन्हनि खे मिलाए छॾियो। GM सैद सिंध जी बम्बई खां आज़ादी लाइ बि जदोजहद कई, उन में सुरखुरू थियो। इहो जेको माण्हू चवनि था त GM सैद का हासिलात न कई आहे, मुंहिंजे ख़्याल में इहा दुरुस्त न आहे। छा GM सैद जी इहा हासिलात घटि आहे त अंग्रेज़नि जेको असांजो वजूद ख़त्म करे छॾियो, उन जी हासिलात कई सिंध जी बम्बई खां आज़ादी जी तहरीक, ॿियनि अॻवाननि सां गॾु GM सैद हलाई ऐं उन में कामयाबु थिया। उन खां पोइ उन साम्राज्य जी सोच, उन्हनि अंग्रेज़नि जी सोच ते पाकिस्तान जा हुक्मरान हलंदा रहिया। पाकिस्तान जे हुक्मराननि बि उहो कयो, जेतोणीकि पाकिस्तान हिकिड़े मुआहदे जी पैदावार 1940 जी क़रारदाद मुताबिक़ पाकिस्तान ठाहियो हुयो, पर 1940 जी क़रारदाद ते हलण जे बजाय उन जे उबते था हलनि। हुननि बि इहो ई कयो जेको अंग्रेज़नि सिंध सां कयो,
पंजाब जे हाकिमनि बि इहो कयो या वफ़ाक़ जे नाले में पंजाब जी जेका हाकिमत आहे जेके हुकुमरान आहिनि उन्हनि उहो कमु कयो जेको अंग्रेज़नि सिंध सां कयो। बल्कि उनखां जेकॾहिं तारीख़ ते नज़र विझूं था त उन खां वधीक जेको आहे सो ख़तरनाक क़िस्म जा कमु कयो। ऐं सिंध जी उन ते उन दौर जे हिसाब सां सिर्फ़ु वञूं ठाहियूं त जेके बि क़ौम हुयूं उन्हनि जो वजूद ख़तमु करे छॾियो। सिंधियुनि जो बलोचनि जो पख्तून जो वजूद ख़तमु करे छॾियो। तो उनके ख़िलाफ़ साईं जीएम सैद जदोजहद कई। साईं जीएम सैद उन जदोजहद में सिर्फ़ सिंध में न कई, सिंध सां गॾु हू जेको आहे सो कोयटा बि वियो, पेशावर बि वियो, ॿियनि मज़लूम क़ौमुनि जे वटि बि वियो ऐं उन्हनि जे माण्हुनि खे पाण सां गॾु मिलाए ऐं हिन ज़ुल्म ऐं बरबरीत जे ख़िलाफ़ु जेको आहे सो हिन नाहक जे ख़िलाफ़ु जेको जदोजहद कई ऐं उहो वञी टोड़ायो। जेतोणीकि उन दौर जे हिसाब सां असेंबली में हुनजा तमामु थोरा मेंबर हुआ, पर जीअं त उहे मफ़ाद परस्त न हुआ, उसूलनि जे बुनियाद ते हलंदड़ हुआ ऐं ॿियनि ॿिया जेके उन दौर में पार्टियूं हुयूं उन्हनि जा मफ़ाद हुआ, पोइ उन्हनि मफ़ादनि जे बुनियाद ते उन्हनि सियासत बि कई। जॾहिं त जीएम सैद उन जे साथियुनि उसूलनि जे बुनियाद ते सियासत कई ऐं हुननि असेंबली खां बि वञूं टोड़ाए ॾिनी। जॾहिं वञूं असेंबली टोड़ियो, क़रारदाद पास थी त उन असेंबली खे ई फ़ौजी हुकुमराननि हितां जी ताक़तवर इस्टेब्लिशमेंट टोड़े छॾियो। इन मां असांखे इहा ॻाल्हि बि साम्हूं अचे थी, जेके दोस्त असां क़ौम परस्तनि खे तानो ॾियनि था, असां जमहूरी जदोजहद या इलेक्शन जी पॉलिटिक्स जा मुखालिफ़ न आहियूं, पर असां तारीख़ी हवाले सां इहा ॻाल्हि बि रखणु था चाहियूं दोस्तनि जे साम्हूं जेके चवनि था त बाबा असेंबली खां सवाइ मसइला हल कोन थींदा। उन्हनि जे साम्हूं इहा असेंबली त टोड़ियो वञे उनखे। असेंबली 3-4 दफ़ा जेको सो क़रारदादूं पास करे छॾी विया त भई कालाबाग डैम न ठाहियो, थल कैनाल जेको आहे सो बंदि कयो, उन्हनि खे पुछनि ई कोन था। त असेंबलियुनि जी हालत बि हिते ई आहे। इस्टेब्लिशमेंट नाले जे फ़ौज जी जेका बालादस्ती आहे या हिकिड़ी क़ौम जी अक्सरत जे बुनियाद ते जेका बालादस्ती आहे, उहा जेका सियासत थिए थी उन सियासत खे ई ताक़त जे बुनियाद ते हलाए थो वञे। त साईं जीएम सैद जो इहे कारनामा आहिनि, ॿिया बि साईं जीएम सैद ॿोली जे हवाले सां, कल्चर जे हवाले सां तमामु घणा जेको सो ख़िदमतूं कयूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जो उन बुनियाद विधो, सिंधी अदबी बोर्ड जो उन बुनियाद विधो। उन खां अलावा सभ खां वॾी ॻाल्हि त पए सियासतदान जे जीएम सैद सियासत जा जेके प्रिंसिपल तय कया, साईं जीएम सैद जेका उसूलनि जे बुनियाद ते सियासत कई ऐं उन्हनि उसूलनि जे बुनियाद ते हलंदे जेका तकलीफ़ बर्दाश्त कई, 3 साल जेल लाइ नज़रबंदियूं जेके काटियूं, उहे असां लाइ हिकिड़ो मिसाल आहिनि। असांखे इहो सबक़ु ॾियनि थियूं। असां बि उन्हनि बुनियादनि ते पंहिंजनि उसूलनि ते बीहण जी जदोजहद कयूं था, त उनजे नतीजे में तकलीफ़ बर्दाश्त करण जी सघ बि असां में हुजणु खपे। उहे तकलीफ़ूं बि असां बर्दाश्त कयूं। जेकॾहिं तकलीफ़ बर्दाश्त करण जी न आहे त पोइ उसूलनि ऐं आदर्शनि जी ॻाल्हि न कयूं। त हिन वक़्तु जेका इहा हले पई सियासत, उहा मफ़ाद परस्तनि जी सियासत हले पई ऐं जीएम सैद क़ौमी बुनियादनि ते बि सियासत कई आहे। जीएम सैद वटि रुॻो क़ौमी आज़ादी जी तसवर कोन्हे, इक़्तिसादी आज़ादी जो बि तसवर रहियो आहे। साईं जीएम सैद जेका आज़ादी चाहे पियो, सिंध जी अक्सरत अवाम जी आज़ादी चाहे पियो, हारने मज़दूरनि जी आज़ादी चाहे पियो। साईं जीएम सैद पंहिंजनि किताबनि में लिखियो आहे त इहे पीर मीर वॾेरा जेके आहिनि, 2D क्लास आहिनि, इन्हनि मां कुझु कोन वरंदो। उनजे करे अॼु जो ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त जीएम सैद जेका सचाई सां, जेका ईमानदारी सां जदोजहद कई, उसूलनि जे बुनियाद ते जदोजहद कई ऐं उन जदोजहद जे नतीजे में तकलीफ़ बर्दाश्त कई। जीअं हिकिड़ो जुमिलो आहे त वफ़ादारी उहा आहे जेका हर हाल में जदोजहद कजे, हर हाल में वफ़ादार रहिजे, हर हाल में कमु कजे। त जीएम सैद हर हाल में पंहिंजी सियासी बलूगत खां वठी आख़िर ताईं पंहिंजे उसूलनि ऐं आदर्शनि ते बीठो। इन मां इहो सबक़ु मिले थो। असां बि तॾहिं उनजा सही पैरोकार लेखिजी सघूं था जॾहिं असां उसूलनि ते हलूं, आदर्शनि ते हलूं ऐं क़ुर्बानी ॾियण ऐं तकलीफ़ सहण ऐं बर्दाश्त करण लाइ तयारु रहनि। हूअं बि जेका शइ पॉपुलर थी वञे, जेका शख़्सियत हुजे या को कमु हुजे या का आहे, उहे जॾहिं इन हैसियत माणे वठनि था त पोइ उनजो नालो सभु को वठे थो। जीएम सैद जो नालो हाणे उनजा मुखालिफ़ बि वठनि था। जीएम सैद जो नालो वठी जीएम सैद जे फ़िक्र सां दुश्मनी बि थिए थी। उहो तॾहिं असां सम्झी सघूं था उहे हरफ़तूं, उहे चालाकियूं, जॾहिं असां फ़िक्र खे सम्झंदासीं, ॻाल्हियुनि खे सम्झंदासीं ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे, उन्हनि आदर्शनि खे अॼु जी दुनिया जी तब्दील थींदड़ सूरत हाल में, अॼु जी हालतुनि में हुनखे अपडेट करे असां अॻिते वधंदासीं। असां सिंध खे, सिंध जे माण्हुनि खे, सिंध जी ख़िदमत माना सिंध जे हारी मज़दूर जी ख़िदमत,
साईं जी एम सद वटि बि इहो तसर हो। इहो पैगाम आहे साईं जी एम सद जो। ऐं असां पाण में उन्हनि उसूलनि सां गॾु पाण में हिमत बहादुरी पैदा कयूं, जुरत पैदा कयूं ऐं ब्रिगी जदोजहद लाइ असां तयारी कयूं। ऐं उन लाइ भेनरुनि खे बि चवंदुसि, भाइरनि खे बि चवंदुसि, उहे उनजी शुरूआति पाण खां कनि, पंहिंजे घर खां कनि। तव्हांजी महिरबानी। जी एस जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे हिन धरती तां वारियो वेंदे, जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे हिन धरती तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साथ वेंदो माण्हू जो वैसा न वेंदो। साईं हाशिम बिल्कुलु दुरुस्त फरमायो त साईं जी एम सैद जे प्रिंसिपल्स ते हलण जे लाइ असांखे तकलीफ़ूं सहणियूं पवंदियूं। जेकॾहिं आदर्शी इंसान थियणो आहे त उन्हनि आदर्शनि जे हासिलात लाइ उन्हनि ते हलण जे लाइ तकलीफ़ूं बर्दाश्त करणी पवंदी आहे। हाणे आऊं प्रोफेसर असगर दश्ती साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। शुक्रिया। मूंखे बिल्कुलु बि अंदाज़ो न हुयो त मूंखे इहे घुराईंदा तक़रीर जे लाइ। बहरहाल मां सभिनी दोस्तनि खे साईं जी एम सैद जी सालगिरह जी मुबारकबाद थो ॾियां। ऐं मां सम्झा थो त हिते स्टेज ते वेठल मान वारा महिमाननि जी मौजूदगी में मां पाण खे हिन क़ाबिल नथो सम्झां त मां साईं जे फ़िक्र या फ़लसफ़े जे मुतलिक़, उनजी तहरीक जदोजहद जे मुतलिक़ मां ॻाल्हायां तव्हां सां। ऐं हिते वेठल हर शख़्स मूंसां वधीक बहितर ॼाण थो रखे साईं जी एम सैद जे हवाले सां। मां बहरहाल इहे चवणु ज़रूरु चाहींदुसि त मां नस्ली तौर ते ज़रूरु बलोच आहियां, पर मां हिन धरती ते सदियनि खां आबाद आहियां ऐं मुंहिंजी जेको क़ौमियत आहे उहो सिंधी आहे। ऐं असां जहिड़ा जेतिरा बि माण्हू आहिनि हिते, मां उन्हनि खे बि इहो ई चवंदो आहियां त तव्हां सिंधी आहियो ऐं तव्हां हिन धरतीअ खे ओन कयो। छो त असांजा सियासी, समाजी, तइलीमी, माशी तमामु मामलात हिन धरती सां जुड़ियल आहिनि। इन करे असांखे हिन धरतीअ खे ओन करण जी ज़रूरत आहे। हिते असांजा जेका बलोच भाइर आहिनि, मां उन्हनि खे चवंदो रहंदो आहियां त तव्हां ठीकु आहे बलूचिस्तान जी पॉलिटिक्स ज़रूरु कयो, असां फ़लस्तीन जे लाइ बि आवाज़ खणंदा आहियूं। असां KPK में बि को इशू थींदो आहे, दुनिया जे कुंड ख़र्च में किथे बि इशू थींदो आहे, असां उनजी सॉलिडेरिटी कंदा आहियूं। पर धरती हाणे असांजी इहो ई आहे। हिन धरती खे ओन करण जी ज़रूरत आहे। हिन धरती जा जेका मसइला आहिनि उहे बि असांजा मसइला आहिनि। असां इहे नथा चई सघूं त न बाबा ही असांजा मसइला न आहिनि। सिंध में जेको इशू थींदो, जेको मसइलो थींदो, उहो असांजो ई मसइलो आहे ऐं असां सभिनी खे उन मसइले जे हल जे लाइ, पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद करण जी, जाकोड़ करण जी, स्ट्रगल करण जी ज़रूरत आहे। मां बसि इहो ई चाहींदुसि। शुक्रिया। चमन चमन में चिटी या मेहंदी हज़ार मंज़र हिसाब कोन्हे। चमन चमन में साईं उस्मान बलोच साहब गुज़ारिश है स्टेज ते कनि। चमन चमन में चिटी या मेहंदी हज़ार मंज़र हिसाब कोन्हे, निहार थोरो बहार मक़तल रुगो ई ॻाढ़ो गुलाब कोन्हे। चयोसी जेकी चपन ते आयो तिरी ते पंहिंजी सिरी नचाए, चयोसी जेकी चपन ते आयो तिरी ते पंहिंजी सिरी नचाए, सिरी लिकाइण गिची बचाइण असां सो पढ़ियो निसाब कोन्हे। हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि जनाब नासिर मंसूर, जनरल सेक्रेटरी नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन खे, त उहे अचनि ऐं पंहिंजे ख़्यालात ॾींदा। बहुत शुक्रिया। सबसे पहले तो साईं GM साईं को उनकी 119वीं सालगिरह पर मुबारकबाद। और साथ ही हमेशा कराची में तकरीब करते हैं। मैं ये समझता हूँ कि पूरे सिंध में जो तकरीबात होती हैं उसमें सबसे ताकतवर तकरीब कराची में होना बहुत उसकी एक सिग्निफिकेंस है, उसकी अलामत है एक। और मैं ये सिंध महाज के साथियों को मैं मुबारकबाद देता हूँ कि वो मुसलसल इस तरह की ये हर साल जो है तकरीब मुनक़द करते हैं। बहुत सारे दोस्त बात कर रहे हैं GM साईं की ज़िंदगी पे और उस पर बात करेंगे। मैं ये समझता हूँ कि इस तरह की शख्सियात को, ये बड़े लोग थे
और इनके विजन बहुत बड़े थे। जैसे हम ये अक्सर कहा करते हैं कि थिंक ग्लोबली एक्ट लोकली, कि आपका विजन जो है बैनुल अक़वामी होना चाहिए, लेकिन आपकी सियासत आपकी ज़मीन, आपकी धरती, आपके लोगों के साथ जुड़ी होनी चाहिए। और जीएम साईं उसकी एक बहुत बड़ी अलामत थे कि वो पूरे बरे-सगीर के बारे में जो कुछ हो रहा था उनका एक नुक्ता नज़र था, लेकिन उनकी सारी सियासत की बुनियाद जो है वो सिंध की धरती के साथ शुरू होती थी। मसला एक ये कि बाज़ औक़ात मैं जब उर्दू में बात करता हूँ तो नस्ली तौर पे जो लोग अगर सिंधी नहीं बोलते तो उसको अक्सर मुझे ख़ुद फील होता है कि बताना पड़ता है, साबित करना पड़ता है कि वो ज़मीन के साथ जुड़ा हुआ है। और जब वो कोई तनकीद करता है तो दोस्तों में ये बात आती है कि ये देखा अंदर से तो वही वो निकल आया ना। लेकिन मैं ये समझता हूँ कि जो सिंधी सोसाइटी है इसमें ख़ुद तनकीदी हमेशा से बहुत क़ुव्वत के साथ रही है। सिंधी समाज का जो जुर्म हो रहा है उसके ख़िलाफ़ दानिशवरों ने, राइटर्स ने, अदीबों ने हमेशा लिखा है एज़ कम्पेयर टू बाकी लोगों के। हमारी तरक्की पसंद तहरीक का मैं अभी पिछले दिनों प्रोग्राम हुआ तो मैंने बात ये रखी कि सिंध के शहरी इलाकों में जो जबर हुआ, जो फाशिज़म था और जिस जबर से लोग गुजरे, उस पर एक शेर नहीं लिखा गया, एक अफसाना, एक नावल या उसका कोई तज़िया किसी ने पेश नहीं किया। तो इससे आप अंदाज़ा कर सकते हैं। तो इसलिए मैं बहुत सारी चीज़ों की लिबर्टी लेता हूँ कि मैं एक ऐसे समाज का हिस्सा हूँ, ऐसी ज़मीन का हिस्सा हूँ जहाँ तनकीद को उसके नस्ली बैकग्राउंड से नहीं लिया जाएगा और उसको उसके सही तनाजुर में रखने की कोशिश की जाएगी। इसलिए कहा जाता है, किसी ने बहुत खूबसूरत बात की थी कि वो लेनिन के बारे में कहा कि अगर आप लेनिन से प्यार करते हैं तो लेनिन से इख्तलाफ करना सीखें। लेनिन से जो प्यार करता है वो उससे इख्तलाफ करेगा, वरना ये मज़हब हो जाएगा। आप एक चीज़ को बंद करके बस उसके कोटेशन लेकर, जैसे मौलवी बता रहा होता है कि सहाबियों ने ये किया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ये किया, तो चीज़ें आगे नहीं बढ़ सकती। जीएम साईं, गांधी जी, सुभाष चंद्र बोस, गफ्फार खान, अब्दुल समद अचकज़ई और इस कबील के बहुत सारे लोग, ये हम उनके वारिस हैं। लेकिन जब हम तरक्की पसंद सियासत और डायलेक्ट्स की पॉलिटिक्स करते हैं तो फिर जीएम साईं जिस वक्त पॉलिटिक्स कर रहे थे उनके पीछे एक पूरी तारीख का विरसा था। वो उनके कंधों पे खड़े होकर आने वाले दिनों को देख रहे थे। आज हमारे पास भी ये सारा विरसा है। हम उस विरसे की बुनियाद पे आज की सूरत हाल को देखने की ज़रूरत है। आज समाज के क्या तज़ादात हैं, सिंध किस दुख और दर्द से गुजर रहा है, इस पर अपना एक साइंसी नुक्ता नज़र देने की ज़रूरत है। दोस्त बहुत सारी बात करेंगे और बहुत सारे पहलुओं पर बात करेंगे। मैं कुछ ऐसे पहलुओं पर बात करना चाहूँगा, वो तमाम दोस्त जो बातें करेंगे मैं बिल्कुल उससे एग्री हूँ और वो हम सूफियों की तरह हर दफ़ा दोहराते रहते हैं, बार बार वो बातें करते रहते हैं। वो तमाम वो बातें हैं जो हम सब दोस्त यहाँ इस पंडाल में बैठे हुए हैं और इससे बाहर हैं, सब उससे एग्री हैं। कमो बेश टेक्निकली जो किस तरह काम करना है उसके अलावा बाकी अमूमी तौर पे हम एग्री हैं। बहुत सारे ऐसे मसाइल हैं जो मौजूद हैं लेकिन हम उस पर शायद उसको उतनी ज़रूरत नहीं समझते, उसमें बात नहीं करते। तो मैं ये चाहूँगा कि 2-3 ऐसे इशू हैं जिन पे बात की जाए। अभी 1 यूनिट की बात हुई, ये 50वीं हम उसकी गोल्डन जुबली मना रहे हैं। मैंने पहले भी किसी प्रोग्राम में कहा कि ये इतनी बड़ी तारीखी हकीकत थी। ये जो मुल्क बना है, ये जो वफाक है अभी, जिसको अभी कहा कि ये चुरा लिया गया हम पे, अभी भी यूनिटरी फॉर्म ऑफ गवर्नमेंट है लेकिन कागज़ में ये एक फेडरल गवर्नमेंट बना है। इसकी बुनियादों में 1 यूनिट तहरीक थी। 1 यूनिट तहरीक के नतीजे में कौमी वहदतें जो है दोबारा उनको जो है अपना वजूद मिला। लेकिन बदकिस्मती से इतनी बड़ी तहरीक को हम आज जो है सारे दानिश्वर, अदीब, राइटर्स खुसूसी तौर पे सिंध में हमने उस तरीके से इसको टेकअप नहीं किया है।
कि वो आज की हमारी ये जो आप इसके मज़े सारे जो लूट रहे हैं, यहाँ जो पार्लियामेंट है, सूबाई असम्बली है, 18th अमेंडमेंट है, हमारे बहुत सारे सूबों के पास हमें राइट्स मिल गए हैं, कौमों के बहुत सारी चीज़ों को तस्लीम किया गया थियोरेटिकली, हमने उसकी बुनियादों पे अभी तक उसके ऊपर बहुत संजीदा डिस्कशन नहीं हुआ। आज 50 साल के बाद इसके ऊपर बहुत ही संजीदगी से इसके कल्चरल, इसके लिटरेरी, इसके पॉलिटिकल और ख़ित्ते में होने वाले असरात हैं, इस मूवमेंट के ऊपर बात करने की ज़रूरत है। मैं खालिद जोनोजो साहब का मैं मशकूर हूँ कि उन्होंने इस इशू को उठाया और इन्होंने टेकअप किया। ये कोविड की वजह से हम इसको आगे नहीं बढ़ा सके, लेकिन हमारी ये कोशिश है कि इसके मुख्तलिफ पहलुओं पर हम इस पर लिखने में भी इसके ऊपर आए और जो हम लोगों तक ये सारी मूवमेंट के बारे में इसको पहुंचाए जो हमसे बहुत ओझल हो गया है। मैं कुछ चीज़ों की तरफ आना चाहता हूं। एक बहुत बड़ा इशू जो है माहौलियात से जुड़ा हुआ है। मैं ग्लासगो में होने वाली कॉन्फ्रेंस में गया था COP26 में, तो हम इस पे बात नहीं कर रहे, लेकिन वहाँ पे हमारे लिए लोग परेशान हैं। दुनिया में जो एनवायरमेंटलिस्ट है वो परेशान है कि ये खित्ता दुनिया के 8 बदतरीन मुतासिर होने वाले खित्तों में शामिल है। जब वो खित्ता कह रहे हैं तो इंडिया, पाकिस्तान, और पाकिस्तान में सिंध जो है सबसे ज़्यादा मुतासिर होने वाला है। यहाँ के 1 यूनिट बनाने वालों ने ही यहाँ के 3 दरिया जो है वो वर्ल्ड बैंक के कहने पर और अपनी हुकूमतों को लेजिटिमेट करने के लिए नेहरू के साथ जो है उसके हाथ में उसको भेज दिया, और आज जो है दरिया जो है सिंध, उसकी तहजीब के ऊपर, उसके पानी के बहाव के ऊपर, उसके ऊपर हमला है। ये कौमी सवाल भी है और कौमी सवाल पूरी दुनिया में इन्वायरमेंट के सवाल के साथ जुड़ा हुआ है, माहौल के साथ जुड़ा हुआ है, इंडिजिनस कम्युनिटीज़ के उनके साथ जुड़ा हुआ है। आप ये देखिए, डेल्टा ख़त्म हुआ सिंध का तो आपकी फौना फ्लोरा के ऊपर नुकसान हुआ, वहाँ पर लाखों लोगों का रोज़गार तबाह हुआ और पूरा उसकी टोपोग्राफी चेंज हो गई है। अगर आप डेल्टा के इलाके में देखें, उसकी पूरी टोपोग्राफी चेंज हो गई है। पानी जो ज़ेरे ज़मीन है उसका मसला पैदा हो गया है, नमकियात उसके अंदर आ गई हैं। इसी तरीके पे ये जो इन्होंने सिम नाला निकाला, पूरे पाकिस्तान का जो गंद है वो ला के इन्होंने जब सिंधु दरिया उसके साइड के ऊपर राइट बैंक जो कैनाल है उससे निकाल के उन्होंने समंदर में फेंकने के लिए किया, तो जो कोस्टल बेल्ट के साहिली इलाकों के लोग थे उनकी विजडम जो थी, उन्होंने कहा बड़े बड़े एक्सपर्ट्स को कि ये जो आप चैनल्स बना रहे हैं, ये दरिया जो है एक बहाव के साथ समंदर के अंदर जाता है, ये समंदर के पानी को पीछे धकेलता है। ये जो सिम का पानी है ये उस दबाव के साथ नहीं जाएगा। यही चैनल जो है सिंध के साहिली इलाकों के लिए, सिंध की ज़मीन जो साहिली ज़मीनें हैं और सिंध के लोगों के लिए ये मौत बन जाएगा। और वही हुआ। वो चैनल जो है अब सारा जब समंदर चढ़ता है तो उस चैनल से पानी सारा आता है। आप जो है ये जो घोड़ाबाड़ी और इधर सारे इन इलाकों में आप जाके देखें, एक वक्त में मीठा पानी था, आज वह सिम और थोर है और वहाँ पे 2 फीट के ऊपर जो है नमकीन पानी निकल रहा है। दरिया जो समंदर जो है चढ़ता आ रहा है, इसलिए कि दरिया का एक ख़ास मिक़दार में जो पानी जाना चाहिए था वो समंदर में नहीं जा रहा, उसके नतीजे में दरिया चढ़ रहा है। गांव के गांव तबाह हो रहे हैं, एक बड़ी माइग्रेशन हो रही है। अंदाज़न तकरीबन 3 मिलियन हेक्टेयर ज़मीन जो है सिंध की बिल्कुल वो तबाह हो चुकी है। उसमें कुछ समंदर बर्बाद हो चुकी है और कुछ पे जो है आप काश्तकारी नहीं कर सकते। तो ये एक बहुत बड़ा इशू है, सिर्फ सतही बात करने की ज़रूरत नहीं है। वाकई सिंध अगर उसकी लाइवलीहुड नहीं रहेगा, उसकी फूड की, उसकी अनाज की सिक्योरिटी नहीं रहेगी। आज ये मसला वहाँ पे है, ये मसला तेज़ी के साथ सिंध के उन इलाकों के अंदर भी जाएगा जिन इलाकों के अंदर आज जरखेज़ी है, ज़मीन पानी अभी कहीं ना कहीं मौजूद है। पानी का मसला बहुत बड़ा मसला है। ये सिर्फ सिंध का पानी ऊपर के उससे ही नहीं चुराया जा रहा, ये इससे ऊपर भी ये एक ट्रांस कंट्री बॉर्डर इशू है। इसके ऊपर इंडिया से भी बात करने की ज़रूरत है, इसलिए कि दरियाओं के सारे सोते जो है वहाँ से फूटते हैं और ये डिस्प्यूट जो है इसका रिजॉल्व होने के लिए ये लोअर रेप्रियंस जो हैं, जो सबसे नीचे लोग हैं,
पहला हक उनका है, कितना उनको पानी, कितनी उनकी ज़रूरियात है, उसके बाद जो है सारी तकसीम होगी। और ये टेरिटोरियली पाकिस्तान का ही नहीं, ये इस खित्ते का मसला भी है। ग्लेशियर्स पिघल रहे हैं और इस तरह की बहुत सारी चीज़ें हो रही हैं, जिसके नतीजे में जो आज दरिया में पानी है, चोरी के अलावा जो इन्वायरमेंटल चेंज आ रहा है, वो भी जो है बहुत बड़ी ख़तरनाक सूरत हाल है। इस पर हमें बहुत संजीदगी से गौर करने की ज़रूरत है। फॉसल फ्यूल के ख़िलाफ़ पूरी दुनिया में गैस, कोयला और गैस, कोयला और ऑयल के ख़िलाफ़ जो है अगले 30 साल के अंदर वो ये कह रहे हैं वो नेट ज़ीरो की तरफ चले जाएंगे। मैं थोड़ी बात तो टाइम थोड़ा सा, वो नेट ज़ीरो वो फ्रॉड है, लेकिन सारे इंडस्ट्रियलाइज मुल्क जो दुनिया का 10% भी नहीं है, वो 70% पूरी दुनिया को पोल्यूट कर रहे हैं। अब वो ये कह रहे हैं वो 30 सालों के बाद जो है आइंदा 30 सालों में वो ये तीनों जो फ्यूल्स हैं वो इसका इस्तेमाल नहीं करेंगे। और यूरोप के अंदर उन्होंने शुरू कर दिया है कि वो इलेक्ट्रिक कार पे चले गए हैं, वो एटॉमिक एनर्जी की तरफ जा रहे हैं, इन्वायरमेंटल फ्रेंडली एनर्जी पे जा रहे हैं। इसलिए आप इस तनाजुर में देखें कि अफगानिस्तान से अमेरिका विड्रॉ कर गया, उसने कहा ये लो, पाकिस्तान की इस्टेब्लिशमेंट की आज उसको ज़रूरत नहीं है। $1 अरब के लिए वो पूरे पाकिस्तान की सारी रियासत को और रियासत के जो बड़े चैंपियन हैं उनको नाक से जो है रगड़ा रहा है। उनको सऊदी अरब पूरी तब्दीली लेके आ रहा है, वो फॉसिल फ्यूल के अलावा वो अपनी जो है इकोनॉमी को तब्दील कर रहा है। ये खित्ते में एक बहुत बड़ी तब्दीली आ रही है और इसके सबसे ख़तरनाक असरात जो है पाकिस्तान पे, पाकिस्तान की दुनिया की पॉलिटिक्स में, पाकिस्तान की जो रियासत है और रियासत के जो चलाने वाले हैं, इस्टेब्लिशमेंट है एट द मोमेंट, कल पता नहीं क्या हो, आज उसकी जो है इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट को शायद इतनी ज़रूरत नहीं है आज। इसलिए ये लोग जो है तिल मनाते फिर रहे हैं, रोज़ लंदन के टूर जा रहे हैं और उसको कह रहे हैं आओ इसको हुकूमत को संभालो, जिसका नाम नवाज शरीफ है। ये एक और डिबेट है। मैं एक और इशू जो है जैसे थर में है, थर का इशू है, कोयला निकल रहा है, थर बदलेगा पाकिस्तान, आप वहाँ जाके देखें। हमने वहाँ यूनियन बनाने की कोशिश की, डायरेक्टली जो एजेंसी के लोग आते हैं वहाँ पर जमात इस्लामी को काम करने की इजाज़त है। वहाँ पे ये जो लश्कर तैयबा वाले हैं, कौन है वो लोग, हाफिज सईद, इन लोगों को काम करने की इजाज़त है। मजहबी तौर पे कन्वर्ट कर रहे हैं लोगों की, उनकी इंसेस्ट्रल जो लैंड्स हैं वह इंडिजिनस पीपल्स को डिस्प्लेस किया जा रहा है। और वो जो कोयला है, कोयले के नाम के ऊपर ये आज 10 साल, 20 साल, 50 साल शायद सिंध के 50, 100, 1000, 5000 लोगों को नौकरी मिल जाएगी, लेकिन आने वाले 100 साल ये सिंध की तबाही का वो है। इसलिए जहाँ जहाँ कोयला निकल रहा है और जिस तरीके से निकाला जा रहा है और जो इन्वायरमेंट की तबाही हो रही है, इसके ऊपर भी हमें एक सवाल उठाने की ज़रूरत है। आखिर में एक बहुत बड़ा इशू जिसमें मैं डिस्कस करना चाहता हूँ, वो सिंध का जो बल्दियाती निज़ाम है। इस पे आपके सिंध के शहरों में ये देखा आपने कि नस्ली और फाशिस्ट तंजीमें क्या बैनर लगा रही हैं और क्या इशू टेकअप कर रही है। ये बहुत ख़तरनाक बात है। वो लोग जो सिंध की वहादत की बात करते हैं, इसकी कौमी वहादत की एकता के ऊपर जदोजहद करते हैं, उनका पहला फ़र्ज़ बनता है कि सिर्फ इसलिए खामोश ना रहा जाए कि ये जमात इस्लामी ये बात कर रही है या ये बात जो MQM कर रही है। हमें बैठकर जो शहरी हुकूमतें हैं या बल्दियाती जो निज़ाम है, इसका साइंटिफिक तज्ज़िया करने की ज़रूरत है कि सखर में, लाड़काना में, मीरपुर में, दादू में, सांगड़ में, कराची में, हैदराबाद में किस तरह का बल्दियाती निज़ाम होना चाहिए। इसकी आड़ के अंदर अगर हमने आज अपना रोल प्ले नहीं किया तो नस्ल परस्त और ये मजहबी फाशिस्ट तंजीमें इसको इस्तेमाल करेंगी और सिंध की वहादत के ऊपर ये हमलावर होगी। इसलिए जिस तरह हमने पहले बल्दियाती निज़ाम के ऊपर, आपको याद होगा जब पिछली मरतबा हुआ था, हमने पूरी संजीदगी के साथ उस पर सेमिनार्स भी किए, बात भी की और साइंटिफिकली अपना नुक्ता नज़र दिया। हम जिस तरह इस मुल्क के अंदर कहते हैं जमहूरियत आनी चाहिए, फौजी हुकूमत नहीं होनी चाहिए, उसमें चाहे उस फौजी हुकूमत के ख़त्म होने से, जमहूरियत के आने से वो नून लीग जीतती है, काफ लीग जीतती है, कोई भी जीतता है, हम इससे सरोकार नहीं होता। हमारा सरोकार ये होता है कि इस मुल्क के अंदर सिविलियन जो है वो गवर्नमेंट का सिस्टम जो है वो बहाल होना चाहिए।
एग्जैक्टली इसी तरह शहरी जो बल्दियाती निज़ाम है, इसमें हम ये समझते हैं कि ये शहरी निज़ाम, ये जो बल्दियाती निज़ाम है, ये प्रो पीपल होना चाहिए, लोगों के लिए होना चाहिए, और कौमी वादत के अंदर जो उसको नुकसान ना पहुँचाए वो होना चाहिए। पीपल्स पार्टी और यहाँ दूसरी तंजीमें इसके ऊपर गेम खेल रही हैं, दोनों अपनी कॉन्स्टिट्यूंसीज को ताकतवर कर रही हैं, हम अपनी अपनी जगह पे इररेलेवेंट हो रहे हैं। हम जो बात करते हैं हमारे लिए सवाल हो गया पैदा, आप लोग जो बैठे हुए हो आपके लिए सवाल पैदा हो गया है। MQM या जमात इस्लामी उसकी मुखालफत कर रही है तो हम खामोश होकर बैठते हैं कि यार ये कोई अच्छी बात होगी, इसलिए ये इसकी मुखालफत कर रहे हैं। ये इस तरह की बात नहीं है। हमें बहुत संजीदगी से इस मसले को टेकअप करना चाहिए और चीज़ों को आज के तनाजुर में आगे बढ़ाने की ज़रूरत है। और हर दफ़ा मैं ये कहता हूँ कि हम सब लोगों को मिलकर जो हारी सवाल है उसको टेकअप करना चाहिए। पाकिस्तान की पॉलिटिक्स में बोर्जुआ पार्टियों ने तो इस मसले को छोड़ा, कॉम्प्रस पार्टियाँ, इवन लेफ्ट की पार्टियों में भी ये सवाल, अभी हारी सवाल कहीं नज़र ही नहीं आता, पता ही नहीं है कि उनके एजेंडे पे भी मौजूद नहीं है। हम पहले करारदाद तो पास करते थे, अब हम ज़रई इस्लाहत की करारदाद भी पास नहीं करते। तो मेरा ये सवाल ये है कि ये सारी चीज़ें जो रखी हैं, ये जो हमारी तहरीक का हमारा जो हिस्सा है, हमारी जद्दोजहद का, बाकी जितनी बातें कर रहे हैं वो सब दोस्त बातें करेंगे। मैंने वो बातें की हैं जिनके ऊपर हम थोड़ा कम ध्यान देते हैं। मैं ये समझता हूँ कि इसको ध्यान देने की ज़रूरत है और आज का ये बर्निंग इश्यूज़ हैं, इन इश्यूज़ को ही हम उठाकर टेकअप करके हम जो है पिछली जितनी हमारी विरासत है उसको सामने रखते हुए आइंदा का लाहेमल तय करेंगे। मैंने काफ़ी लंबी बात की है। तमाम दोस्तों का बहुत बहुत शुक्रिया। आजकल के बर्निंग इश्यूज़ पे बात करने के लिए मेहरबानी जनाब नासिर महमूद। अब मैं हाणे गुजारिश कंदुसि जनाब उस्मान बलोच साहब, सीनियर सियासी अगवान ऐं मज़दूर लीडर कितो अचनि ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। दोस्तों, साईं GM सैयद जवानीअ में जेको सियासी पंहिंजो फ़र्ज़ु सम्झियो ऐं जंहिं शिद्दत सां उन उहा ॻाल्हि रखी, कॾहिं कॾहिं आउं सोचींदो हुउसि जीअं नासिर मंसूर चयो त इंसान खे जेको दिमाग़ु आहे सो जे ज़ोर ॾियो जो ज़ोर ॾियो, माइक छॾे ॾिनोसीं त तंहिंजे करे सो आउं कंहिं ज़माने में इहो सोचींदो हुउसि त इहे वॾा माण्हू जेको नासिर मंसूर चयो, उहे माण्हू उन्हनि जी रिवायत कहिड़ी हुई, सोच कहिड़ी हुई ऐं उन्हनि जो जज़्बो कहिड़ो हुयो। मूं हिकिड़े दफ़े मीर गौस बश बिज़ंजे खां पुछियो ऐं अब्दुल ख़ालिक खे मूं ॿुधायो त साईं GM सैयद खे तव्हां कीअं था ॾिसो, छा आहे? चई बाबा सियासी इख़्तिलाफ़ात पंहिंजी जाइ ते, पर हिकिड़ी ॻाल्हि कयां थो, इहो जेको मूं ॿुधायो त उन ज़माने में जेको ॾाढ हुयो, उन ज़माने में जेको जज़्बो हुयो, उन में साईं GM सैयद जंहिं तरीक़े सां पंहिंजो अमल ॾेखारियो ऐं उनखे पोज करे ॾिसो त उन में इहो आहे त साईं GM सैयद इरादे वारो माण्हू हो पर करप्ट न हो। मुंहिंजे लाइ काफ़ी इहो ॻाल्हि, उनखे ॾिसी मूं पंहिंजी ज़िंदगी खे जॾहिं ॾिठो त ज़रे घटि अयूब ख़ान जे आख़िरी ॾींहंनि में असां बि वठ कई आहे, जिनखां मुतासिर हुआसीं उन्हनि खे बि ज़हन में रखियोसीं, जेको कुझु पढ़ियो होसीं उन्हनि खे बि ज़हन में रखियोसीं। मूं इहो ॾिठो त केतिरा ई माण्हू असांजे लॾे जा, असांजा दोस्त, उथणा वेहणा ऐं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करण वारा, अयूब ख़ान वारो ज़मानो, ज़िया वारो ज़मानो, याहिया वारो ज़मानो, भुट्टे वारो ज़मानो, उहे माण्हू आहिनि की न?
जेकॾहिं पुछ त किथे किथे आहिनि, के चवनि था त असां हाणे बस कई, बस वेठा आहियूं। ऐं ॿियनि खां पुछो त किथे आहिनि, त चए साईं फलाणो फलाणो त हिते वेठो आहे, हुते वेठो आहे, गाॾियूं आहिनि, उहे नक्शा आहिनि, उहे नमूना आहिनि, उहे लाइफ स्टाइल आहे जो वाह वाह। पर जीअं सैयद आख़िर ताईं जीएम सैयद जॾहिं गुज़ारे वियो, वफ़ात कई, त उहो पाकिस्तान गवर्नमेंट जो मुजरिम हुयो। इहा वॾी ॻाल्हि आहे साईं। त जॾहिं आख़िरी ॾींहं आहिनि ऐं बिल्कुलु उमिरि रसीद माण्हू आहे, तॾहिं बि पंहिंजे इरादे ते बीठो आहे, पंहिंजे ख़्यालात ते, पंहिंजे उसूलनि ते बीठो आहे। अॼु असां सां जेके गॾु हुया से हिकिड़े दफ़े मुमताज़ भुट्टे घुरायो ऐं सभु माण्हू जेके बि हुआसीं जदोजहद में ईमानदारी जी ॻाल्हि थो करे मां, त हीअं ॾकनि पिया ॻाल्हियूं। ॿाहिरि त लेननि जूं बि हुयूं ऐं फलाणो ही हुओ, पर हीअं ॾक लॻी पई हुई। पर जीएम सैयद उन वक़्त जो जेको लीडर हुयो, क़ाइद आज़म चयूं मोहम्मद अली जिन्ना साहिबु, उन सॼो कब्ज़ो करे वरितो। उन जे साम्हूं बीही इहो चवणु त तूं ग़लति आहीं ऐं असां सही आहियूं। हा, इहा वॾी ॻाल्हि आहे। जंहिंसां फ़ौज बि हुई, जंहिंसां माण्हू बि हुया, जंहिंसां पढ़ियल बि यूनिवर्सिटियुनि में पढ़ी लिखता हुआ, जंहिंसां सभु हुया। पर जीएम सैयद में सॼे सिंध वॾेरा जेका आहे, कुझु माण्हुनि खे छॾे, उहे सभु जीअं हिन वक़्तु मूं ॾिठो भुट्टे खे माण्हू सिजदो कंदा हुआ, ईअं मोहम्मद अली जिन्ना खे माण्हू सिजदो कंदा हुआ। उते जीअं सिंध साईं जीएम सैयद जेको पंहिंजो प्रिंसिपल उसूल खणी बीठो त मूंखे तोसां इख़्तिलाफ़ आहे, उहा असांजी वॾी ॻाल्हि आहे। इनखे भेट कयो ऐं जेसिताईं भेट न कंदो त असीं कामयाबु न थींदो। हिकिड़ो नासिर मंसूर वरी ॿी ॻाल्हि रखी, जीअं जीएम सैयद खे सलाम आहे, पर आउं तव्हांखे इहो थो ॿुधायां त पाणी जेको मथां दरियाहनि मां अचे थो, उहो जेकॾहिं बंदि थी वियो आहे, विकिणी छॾियो अथनि, त उन ते त पोइ थो ॻाल्हि करियां। पर इहा ॾिसो त जॾहिं पाणी सिंधू दरिया जॾहिं नथो वञे त हज़ारे एकड़ समुंड खाई वियो आहे, हज़ारे एकड़ खाई वियो आहे। ऐं उतां जा शिराज़ी आहिनि, उतां जा फलाणा आहिनि, उतां जी पीपल पार्टी आहे, उतां जा सभु सिंध जा जेके सिंध जूं पार्टियूं आहिनि, ऐं जेके सिंध जा असां क़ौम परस्त आहिनि, उन्हनि बि इहो कॾहिं सर्वे न आहे कई त उहे माण्हू जेकॾहिं समुंड खाई विया ज़मीन, त उहे माण्हू विया केॾांहुं। मच्छी मियाणी मार्केट वटि मूं ॾिठो त हिकिड़ो ख़ानदान आयो जेको 4-5 ॿार हुआ, 2-3 मायूं हुयूं, छोकिरियूं हुयूं ऐं 2-4 छोकिरा हुआ। उहे वेठा घिटीअ में पुठियां, ऐं मूं पुछियो त बाबा कीअं? चई साईं अब्दुल हकीम बलोच जेको आहे उन सां आउं वेंदो बि हुउसि हुते, ऐं ॾिसंदो हुउसि त छा आहे। उन्हनि चयोसि त साईं असांजी ज़मीन खाई वियो आहे समुंड, ऐं असां हिते पिनऊं था असां साईं, इन ते कंहिं बि का ॻाल्हि कान कई आहे। वॾा मुड़ुस माण्हू आहिनि, पर कंहिं ॻाल्हि कान कई आहे। तंहिंजे करे जेकॾहिं उहे ॻाल्हि नथा कनि त हे मुंहिंजूं नियाणूं, मुंहिंजूं भेणूं, असां हिकिड़े ख़ानदान जा आहियूं। असां चऊं था त इहो जेसिताईं असां इहे मसइला न खणंदासीं ऐं सच खे ॾिसी न हलंदासीं त असां कामयाबु न थींदासीं। अॼु हिन मार्च खां पोइ तव्हां ॾिसिजो त केॾी महांगाई थी थिए पई, रहणु जीअणु हराम थी वेंदो तव्हांजे लाइ। ऐं असांजा केतिरा ई ॿार जेके आहिनि से स्कूल छॾे विया आहिनि, नथा पढ़नि पिया, ऐं जॾहिं त दुनिया लाइ किथे आहे। इन खे सोचियो, जेको साहिबु असांखे ॿुधायो नासिर मंसूर, त सोचियो सॼी दुनिया मुताबिक़ वॾे ग्लोबल लेवल ते सोचियो। अमल जंहिं ते आयो, जिते आयो उतां शुरू कयो। उतां जेकॾहिं अमल कंदो त कामयाबु थींदो। ऐं हिते साईं जीएम सैयद त सभिनी जे लाइ हिकु आहे न। अॼु आउं चवां थो हिते, ऐं असां माण्हुनि खे चवंदासीं अब्दुल ख़ालिक जुड़े जे
जीअं सिंध महाज में हिमत करे शहर में इहा ॻाल्हि कई आहे जिते ॿिया माण्हू ॿुधनि। असां पंहिंजा पाण में हिते आहियूं, सभु चवनि त इशू इहो आहे त साईं GM सैद सभु हिते जेकॾहिं हिकिड़ी वॾी ॾेखारींदा त हिते माण्हू सम्झनि हा त हेतिरा सिंधी आहिनि। पंहिंजो शो ई नथा ॾेखारनि, पंहिंजी ताक़त नथा ॾेखारनि। ऐं उन ते वधीक ॻाल्हि न कंदुसि, पर तनक़ीद ज़रूरी आहे। आउं इहो सम्झां थो, आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो त पोरियत माण्हुनि सां पंहिंजे ज़माने में मुंहिंजो पीउ बि हिते फैक्ट्री में मज़दूर हुयो, तंहिंजे करे ज़हन में हमेशह उहा ॻाल्हि हूंदी, मूं ते असरु उहो बि हूंदो हो। पर नेशनलिज़म मुंहिंजे ज़हन में अञा आहे। ऐं नेशनलिज़म जी ॻाल्हि कयां थो, जेके साईं पढ़ियल लिखियल घणा आहिनि उहे वरी पढ़नि। ऐं थो चवां त लेनिन जॾहिं इनक़लाब कामयाबु कयो ऐं उनखे जेका बि उन वक़्तु क़ौम परस्त हुया उन्हनि मदद कई। स्लेवेक जेके आहिनि, स्लोवेकियास जा स्लेवेक्स जेके आहिनि, उन्हनि खे ॾिसो, उहो वॾा वॾा नावल उन्हनि लिखिया आहिनि, उहे सभिनी उन्हनि मदद कई, तॾहिं ज़ारशाही जो मुक़ाबिलो कयो। न त जेकॾहिं रुगो जिदोजहद पोरियत फैक्ट्री वारा हुजनि हा, उहे कामयाबु न थी सघे हा। ऐं पाण इहो सम्झां थो त जेको क़ौमी मूवमेंट आहे उहा ऐं उन सां गॾु जेका कॉम्परस मूवमेंट आहे उहा जेकॾहिं गॾु हलंदी त कामयाबी थींदी। पर उन खां अॻे हिते असां पाण ते पंहिंजे जेको बि असां कमु कयूं था, जेको बि ॿुधूं था, जेका बि असांजी सोच आहे उन ते असां गौर करियूं। ऐं उन में तव्हां कल्ह की MQM ॾिसो, MQM पंहिंजे तरीक़े सां विढ़ंदी त एतिरी कामयाबु न हुई। MQM वॾे में वॾो कमु इहो कयो ऐं मूंखे उहो सबक़ु थो मिले त उन में उन्हनि औरतूं पंहिंजे ज़ुल्म में वॾा वॾा जलसा कयूं। औरतूं आंदियूं जेसि ताईं असांजूं भेणूं, असांजूं नियाणियूं उहे न गॾु न थींदियूं, असां हिन हुकूमत खे ॾेखारे न सघंदासीं, विड़ी न सघंदासीं, कामयाबु थी न सघंदासीं। वक़्तु मूं वरितो, मूंखे घणो कुझु GM सैद ते ॻाल्हाइण, हिकिड़े जलसे में GM सैद न वॾो हिते मेड़ हुजे, वॾी हिकिड़ी स्टडी हुजे, एनालिसिस हुजे, तॾहिं ई कामयाबु थींदासीं। महिरबानी। हाणे आप गुज़ारिश कंदुसि साईं शाह सर की सदर हाई कोर्ट बार एसोसिएशन कराची के तो अचनि करे ख्याल महिरबानी साहब। ख़ालिद जुनेजो साहब जे प्रोग्राम पंहिंजी जेको आहे महाज़ जे ज़रिए ते इहो कयो आहे। सभिनी खां अॻु त उनखे मुबारकबाद इहा ॾींदासीं कि उन्हनि जो प्रोग्राम जी ऑर्गेनाइज़ेशन कई आहे। पर मां जेको ॾिसां थो, मुंहिंजी जेका नॉलेज आहे साईं GM सैद साहब जे बारे में, उहा 2-4 मुलाक़ातूं मुंहिंजूं आहिनि ऐं बाक़ी कुझु जेको पढ़ियो आहे, बाक़ी जेके स्टेज ते वेठल माण्हू आहिनि इहे वधीक ॼाणनि था। पर जेतिरो मां हुनखे सुञाणा थो, हिकिड़ी ॻाल्हि आउं ज़रूरु चवंदुसि कि अगरि अॼु जीअरो हुजे हा त ॾाढो अफ़सोस करे हा, ॾाढो रंज में हुजे हा ऐं ॾाढी तकलीफ़ हुजे सा हुनखे। जेके हालात ॾिसी असां माण्हू था, ॿियनि खे त छॾियो, असांजी जेका सिचुएशन आहे, असां जेके आहियूं, असां पाण में ई असां न फोकस में आहियूं। असांखे छा करिणो आहे, रुगो इहे प्रोग्राम करे असां कुझु बि अचीव नथा कयूं। असांखे कुझु प्रैक्टिकल स्टेप्स खणणा पवंदा अगरि उन साईं जे फ़लसफ़े खे, साईं जे नज़रिए खे अॻिते खणी हलणो आहे। उन ते जीअं मुक़ररनि चयो कि असांखे स्टडी करणी पवंदी, असांखे पढ़णो पवंदो एक्चुअली कि साईं जो नज़रियो छा हो, कहिड़े क़िस्म जो माण्हू हो, छा सोच हुई हुनजी, ऐं उहा सोच रुगो हुनजी रुगो सिंधियुनि जे लाइ कोन हुई, उहो हिकिड़ो इंसान दोस्त, इंसानियत परस्त माण्हू हो जंहिंजो मज़हब आउं सम्झां थो इंसानियत। त उहा सोच अगरि असां खणी हलंदासीं, अगरि उहा सोच असां सम्झंदासीं त पोइ त असां के न के मक़ाम ते पुॼण जी शायदि गुंजाइश रखूं। पर जेसि ताईं असां उहो नज़रियो नथा इंटरनलाइज़ कयूं, जेसि ताईं असां उहो नथा सम्झूं, असां न करे सघंदासीं।
आउं तमामु नंढो हुउसि, साईं सां मुंहिंजी मुलाक़ात बाबा से मुलाक़ात थींदी त कॾहिं कॾहिं आउं बि वेंदो हुउसि। हिकु दफ़ो हैदर मंज़िल ते बि वियुसि, रेडियो पाकिस्तान जे भरिसां बि का जाइ, हिकु दफ़ो हुते बि आउं नंढो बाबा सां वियुसि। त जेको मुंहिंजो पंहिंजो ज़ाती जेको साईंअ जे बारे में आहे, त मुंहिंजो नंढपण में इहो ख़्यालु हो कि साईं माण्हू ॾाढो भलो आहे। यानी कि जीअं चवंदा आहिनि कि असांखे मज़ो आहे, इज़ अ गुड मैन। तो पोइ बाबा साईं बि इहो चवंदो, बाबा सां मुंहिंजी कचहरी थींदी, चवंदो कि बाबा जेतिरो बि तव्हां वॾा हुजो, जेतिरा बि लाइक़ फ़ाइक़ हुजो, पर तव्हां माण्हू सुठा हुजो, तव्हां इंसान सुठा हुजो अॻ में, इहो हिकिड़ो बुनियादी हिकिड़ो तव्हांजो फ़र्ज़ु आहे। जेसिताईं तव्हां माण्हू सुठा न थींदव, इंसान सुठा न थींदव, न कोई तव्हां कमु चङो करे सघंदो, न चङी नियत सां करे सघंदव, ऐं न हुनजो को रिज़ल्ट हूंदो। पोइ उहो शोबाज़ी में अची वेंदो बसि ॾेखारण जे लाइ, त उहो कमु बिल्कुलु सम्झो फज़ूल। त हिकिड़ो इंसान पंहिंजे अंदरि ॾिठो मां जेको साईंअ खे, तमामु बहितरीनु इंसानु। असां नंढा हुआसीं, इवन स्कूल कॉलेज में बि हुआसीं, त असां कोई ॾुखिया सवाल बि साईंअ खां कंदा हुआसीं, त साईं जे नमूने जवाबु ॾींदो हो ऐं जे नमूने सम्झाईंदो हो। ऐं कॾहिं बि मां हुन खे कावड़ में न ॾिठो, या त ॿारनि सां कावड़ में न हूंदो, पर जेको आहे कावड़ में न ॾिठो, वॾे सुलझियल अंदाज़ में आराम सां सम्झाइण वारो तरीक़ो हूंदो हो। ऐं इन सां इहो ज़ाहिर थींदो हो कि तमामु इंतिहाई लाइक़ फ़ाइक़ क़िस्म जो माण्हू आहे। त असांखे, मां सम्झां थो कि असांखे पाण खे मॉडल करणु खपे, उन नज़रिए जे हिसाब सां असां जंहिंखे आइडियल सम्झूं था, त उन जूं ॻाल्हियूं जेके आहिनि असां पाण में अंदरि विझूं ऐं उन खे असां अमल पैरा बि थियूं। इहो असां सम्झूं था कि इहो बेस्ट ट्रिब्यूट आहे जेको तव्हां कंहिं बि एॾे वॾे लीडर खे, एॾे वॾे माण्हूअ खे ॾेई था सघो। आख़िर में मां हिकिड़ो मुंहिंजो फेवरेट शेर सम्झो इहो आहे, बाबा साईं खे बि ॾाढो वणंदो हो, त साईंअ जे हवाले सां मां इहो चवंदो ज़रूरु कि माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी, त साईं को माण्हू। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं हाशिम खोसो साहिबु जिन खे तवे अचनि ऐं जीअं समाज जो अॼु कुझु क़रारदादूं ते जेके आहिनि उहे पेश कयूं वञनि। साईं GM साहिब जी 119 सालगिरह जेका PM हाउस कराची में 17 जनवरी 2022 ते थी रही आहे, इन में आउं क़रारदाद जा नुक़्ता हिकिड़ो करे पेश कंदुसि तव्हांजे साम्हूं। तव्हां हुनखे हथ मथे करे पास करण जी तौसीक़ कयो। पहिरियों नुक़्तो आहे, पाकिस्तान खे घण क़ौमी मुल्क मञींदे क़ौमी हवादतुनि जी 1940 वारी क़रारदाद मुताबिक़ आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हैसियत तस्लीम कई वञे। तव्हांखे मंज़ूर आहे? ॿियो आहे त सिंध समेत समूरनि क़ौमुनि जो हक़ ख़ुदि इरादत तस्लीम कयो वञे। तव्हांखे क़बूल आहे? सिंध जी कुदरती वसीलनि ऐं आमदनी जे ज़रियनि ते सिंधी माण्हुनि जो अवलीन हक़ ऐं मुकमल अख़्तियार तस्लीम कयो वञे। तव्हांखे क़बूल आहे? सिंध में धारियनि माण्हुनि जी छुड़वाग ऐं अणुकुट आबादकारी बंदि कई वञे ऐं अफ़गाननि समेत समूरनि गैर मुल्कनि खे नेकाली ॾिनी वञे, जॾहिं त पाकिस्तान जे ॿियनि सूबनि खां रोज़गार लाइ ईंदड़नि खे 30 सालनि ताईं वोट ऐं मिल्कियत जो हक़ न हुजणु घुरिजे। तव्हांखे क़बूल आहे? सिंधु नदी ते को बि डैम न ठाहियो वञे। सिंध ऐं पंजाब विच में पाणी जी विर्छ 1945 वारी ठाह मुताबिक़ कई वञे। तव्हांखे क़बूल आहे? सिंध अंदरि बि पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ कई वञे ऐं ताक़त जे ज़ोर ते पाणी ते कब्ज़ो कंदड़ वज़ीरनि ऐं ॿियनि वॾेरनि जागीरदारनि खे गिरफ़्तार करे कानून मुताबिक़ केस दाख़िल कया वञनि। तव्हांखे क़बूल आहे? सिंध समेत सॼे मुल्क मां सियासी समाजी कारकुननि, सहाफ़ियुनि, दानश्वरनि ऐं इंसानी हक़नि जे अलमबरदारनि जूं जबरी गुमशुदगियूं बंदि कयूं वञनि ऐं गुम कयलनि खे कोर्ट में पेश कयो वञे। तव्हांखे क़बूल आहे? 8 सिंधीअ खे सिंध जी वाहिद सरकारी ज़बान क़रार ॾिनो वञे ऐं सिंध में हलंदड़ समूरनि सरकारी ऐं गैर सरकारी स्कूलनि में सिंधी लाज़मी पढ़ाई वञे। तव्हांखे क़बूल आहे? सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ गैर क़ानूनी क़रार ॾिनल बहरिया टाउन कराची ख़तमु कयो वञे। तव्हांखे क़बूल आहे?
DHA सिटी, कमांडर सिटी, ज़ुल्फ़िकार थरकोल प्रोजेक्ट समेत संबूरा मेगा प्रोजेक्ट सिंध ते नओ आबादियत जूं निशानियूं आहिनि। उहे ऐवान उन्हनि खे रद्द करे थो। तव्हांखे क़बूल आहे? महिरबानी। DHA महिरबानी हाशिम साहब। हाणे आउं गुज़ारिश कंदसि जीअं सिंध महाज जे चेयरमैन जनाब अब्दुल ख़ालिक लुणेर साहब खे त उहे अचनि ऐं पंहिंजो ख़्याल जो इज़हार कनि। असांजा मौजूद मेहमान साईं शाह सरकी साहब, उस्मान बलोच साहब, नासिर मंसूर साहब, प्रोफेसर दश्ती ऐं मुंहिंजो साथी हाशिम खोसो, सलमा जुणेजो ऐं हिते वेठल दोस्तो साथियो भाइरो भेनरो जीअं सिंध। ऐं GM सैद ते ॿिया दोस्त ॻाल्हायो ऐं अञा ॻाल्हाइनि त वधीक सुठो। असां ॻाल्हाईंदा आहियूं, माण्हू चवंदा आहिनि त बाबा तव्हां त आहियो हुन जा अक़ीदतमंद, तंहिंजे करे तव्हां ओड़ी ॻाल्हि कंदव, पर ईअं न आहे। GM सैद ख़ुदि असांखे सबक़ु ई इहो सेखारियो, जीअं दोस्त चयो त बाबा लेननि सां मोहबत कयो था त हुन सां इख़्तिलाफ़ु करणु सिखो, त साईं GM सैद असांखे इहो ई सेखारियो। ऐं साईं GM सैद सां असां नंढड़ा कारकुन हुयासीं, हाणे बि कारकुन आहियूं, तॾहिं त सफ़ा असां सिखड़ाट हुआसीं, पर उन सां कचहरीअ में, उन सां इजलासनि में बि असां इख़्तिलाफ़ु कयो त हू उन ते नाराज़ थियण जे बजाय अञा हिमथाईंदो हुयो त साईं GM सैद इंसान हो ऐं सियासतदान हुयो। इंसान ग़लतियूं करे थो, सियासतदान वधीक ग़लतियुनि जो इम्कान रहे थो, हुन कयूं उहे हुन पाण मञियूं। मां रुॻो एतिरो चवंदो आहियां, लिखियो बि अथमि त GM सैद जेके ग़लतियूं कयूं उहे खणी भली तव्हां हुन ते तनक़ीद कयो, पर जेके हुन गुनाह कया ई कोन्हनि उहे हुन जे खाते में विझी, ऐं जॾहिं माण्हू हुन ते तनक़ीद कनि था, जेका तनक़ीद न चइबी, बोहतानबाज़ी चइबी, त पोइ उन्हनि सां जहिड़ो ज़रूरु कबो। जहिड़ो माना कलम जो जहिड़ो, ज़बान जो बंदूक जो जहिड़ो न, ऐं उहो असां कयो आहे ऐं उहो जारी रहंदो। GM सैद सिंध जी तारीख़ जो यकीनन वॾो माण्हू आहे, उन ते त के ॿराया कोन्हनि, पर किन ख़ूबियुनि में हू दुनिया जे वॾनि माण्हुनि में बि ॻणे सघिजे थो। तमामु वॾा माण्हू दुनिया में थिया आहिनि, जिन खे सॼी दुनिया मञे थी। मार्क्स, लेनिन, माओ ज़ेडुंग, गांधी, नेहरू, तमामु वॾा माण्हू आहे जिन खे ख़ुदि GM सैद उन्हनि खे मञियो आहे, उन्हनि खां सिखियो अथई, उन्हनि जे बारे में लिखियो अथई, उन्हनि जे वॾाईअ जे बारे में। तमामु वॾा माण्हू आहे उहे, पर को हिकिड़ो फ़र्दु उहो कंहिं क़ौम जे ज़िंदगीअ जे, समाजी, सियासी, माशी ज़िंदगीअ जे एतिरनि घणनि पहलुअनि ते एतिरो बुनियादी क़िस्म जो कमु करे, अहिड़ा माण्हू दुनिया जे तारीख़ में थोरा मिलंदा जेको GM सैद कयो आहे। GM सैद सिंध जे तारीख़ ते बुनियादी कमु कयो। पाकिस्तान में तारीख़ दान जे हवाले सां डॉक्टर मुबारक खां मां सम्झां थो वॾो नालो ॿियो कोन्हे। उन चयो, पहिरीं हुन उहा ॻाल्हि असां वटि हिकिड़े कारकुननि जे लेक्चर में चई, पोइ उहा ॻाल्हि हुन टेलीविज़न ते बि चई त पाकिस्तान में तारीख़ हुक्मराननि जे नुक़्ते निगाह खां लिखी वेंदी हुई। GM सैद पहिरियों माण्हू हो जंहिं तारीख़ खे अवाम जे नुक़्ते निगाह खां लिखियो। ऐं हुक्मरान जॾहिं बि ईंदा आहिनि, काब्ज़ीन जे पढ़िया लिखिया दोस्त वेठा आहिनि, उन्हनि खे इन जी ख़बर आहे त उहे पंहिंजे कब्ज़े खे, पंहिंजे साम्राज्यत खे डिघो करण जे लाइ
ज़रूरी सम्झंदा त उन क़ौम जे तारीख़ खे मस्क कजे। जीअं हिते हिंदुस्तान में अंग्रेज़नि इहो ॼाणायो त बाबा तव्हां त अणपढ़ियल आहियो, तव्हां त अणसुधरियल आहियो, असां तव्हांखे सुधारण आया आहियूं। ईअं ई अफ्रीका जे छा जे ॿियनि मुल्कनि में बि उन्हनि इहा ॻाल्हि वञी कई ऐं पोइ उन्हनि जे छाड़तनि बि हिते इहा हलाई त बाबा अंग्रेज़ी जेको पढ़ंदो उहो ई सुधरियल चइबो। रेग में तफ़सील में मां नथो वञा, पर हिते पढ़िया लिखिया दोस्त वेठा आहिनि। तक़रीबन 1000 साल ताईं यूरोप जंहिंमें अंग्रेज़ बि अचनि था, कॾहिं उहे फ़ाइदे में चवंदा आहिनि त यूरोप जा आहियूं, वरी फ़ाइदे में चवंदा आहिनि त यूरोप जा न आहियूं, पर माना यूरोप में आहिनि। उहे ऊंदाहे दौर मां गुज़रिया, तारीख़ डार्क एजिस जेके पढ़ाइजनि थियूं उहे उन्हनि वटि हूं, असां वटि न हूं। उन वक़्त में सिंध, हिंद, चीन, इराक, मिस्र इहे मुहज़िब मुल्क हुआ, इहे तरक़ी याफ़्ता मुल्क हुआ। इन्हनि साम्राज्यनि अची उन्हनि खे तबाह कयो ऐं ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु हुननि उन्हनि जे तारीख़ खे बि तबाह कयो। हिंदुस्तान जॾहिं आज़ादु थियो त उते मां चवंदुसि ख़ुशकिस्मती उते जे माण्हुनि जी त उन्हनि खे वज़ारत अज़मा जे कुर्सीअ ते जवाहरलाल नेहरू जहिड़ो माण्हू मिलियो, जंहिंजे लाइ वॾो लेखक थी गुज़रियो आहे आगा शोरश काश्मीरी। उन लिखियो पंहिंजे किताब में पंहिंजी आत्मकथा बूए गुल नाले दिल दूधे चराग महफ़िल। इहो हिकिड़ो शेर आहे, बूए गुल नाले दिल दूधे चराग महफ़िल, जो भी निकला तेरी महफ़िल से पशेमान निकला। हुक्मराननि खे मुखातिब बि चएसि, उन ते उनजी आहे त हू पंहिंजो हवालु लिखंदे हिंदुस्तान जे आज़ादीअ जो पोइ लिखियो हिंदुस्तान आज़ादु थियो ऐं पोइ जवाहरलाल नेहरू जेको आहे उहो वज़ीर आज़म थियो। पोइ लिखे थो त जवाहरलाल नेहरूअ खे वज़ारत उज़मा जी कुर्सी मिली, इहा वॾी ॻाल्हि न आहे, पर वज़ारत उज़मा जे कुर्सीअ ते जवाहरलाल नेहरू वेठो, इहा वॾी उन कुर्सीअ जी ख़ुशकिस्मती आहे। त उहो माण्हू उन खे मिलियो ऐं हिते लियाकत अली ख़ान मिलियो। कुझु ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे त उन हिकिड़ी वॾा आलमनि ते उन्हनि कमेटी विहारी ऐं हिंदुस्तान में केॾा वॾा आलिम माण्हू हुया, उन्हनि जी तफ़सील में वञण जी ज़रूरत कोन्हे का। हिक खां हिकु माण्हू हुयो जिन सालनि जी महिनत करे हिंदुस्तान जी मस्तशुदा तारीख़ खे नए सिर लिखियो, जेको सिलसिलो अञा ताईं हले पियो ऐं तनक़ीदी लिहाज़ खां बि जीअं दोस्तनि चयो थियणु खपे, पर जेको अंग्रेज़नि हिते तारीख़ लिखी हिंदुस्तान जी उन खे तब्दील करे हक़ीक़ी जेका तारीख़ लिखी, माना हिंदुस्तान जहिड़े वॾे मुल्क जी हिकिड़ी रियासत जे सरपरस्तीअ में वेठल कमेटी कमु कयो जो उन्हनि हिंदुस्तान जे तारीख़ खे नओं रुख ॾिनो। सिंध में हिकिड़े माण्हूअ उहो कमु कयो, उहो जेम्स हैड हुयो। सिंध जे अदब में बुनियादी किरदारु अदा कयो ऐं उहे इहे ॻाल्हियूं उहो माण्हू थो करे जेको स्कूल में सरकारी डिग्री वारे स्कूल में 5 दर्जा बि न पढ़ियो। उन माण्हूअ सिंध जे अदब में बुनियादी कमु कयो, उनखे बुनियादी रुख ॾिनई सिंधी अदब छो ऐं छा लाइ लिखई। उन माण्हूअ शाह लतीफ़ ते बुनियादी कमु कयो। अॼु जेको शाह लतीफ़ असां चऊं था सिंधी माण्हुनि जे निजात जो रहनुमा, इहो जेम्स हैड जॾहिं पैगाम लतीफ़ किताबु लिखियो उनखां पोइ इहो रुख मिलियो। सभु माण्हुनि पोइ इहो रुख इख़्तियार कयो लतीफ़ जो। अॻ में त हुनखे दरवेश ऐं पीर पैगम्बर करे पेश कयो वेंदो हुयो। सिंध जे कल्चर ते हुन कमु कयो। सिंध जे हिरंद कंहिं माण्हू चयो हा त कंहिं क़ौम जे लाइ तव्हां जेकॾहिं उन सां जेको तव्हांजो रवैयो आहे उहो इन ते परखियो वेंदो, तव्हां उन क़ौम जे हीरनि जे बारे में कहिड़ो रवैयो था रखो।
GM सैद उहो बुनियादी कमु कयो हिते असांखे ॿुधाए जेका तमामु वॾी ॻाल्हि हुई। GM सैद चयो मोहम्मद बिन कासिम लुटेरो हो, राजा ॾाहर हीरो हुयो। मज़हब जे बुनियाद ते ठहियल रियासत में ईअं चवणु मज़ाक़ जी ॻाल्हि न हुई। ऐं जेकी कुझु थियो उन वक़्तु जेका रियासत उन ते जबर कयो, 100 खां मथे मौलवियुनि फतवा ॾिनी उन जे ख़िलाफ़ु, सभु माण्हू भॼी विया। जंहिं इहो किताबु छपायो जीअं ॾिठो आहे मूं, उहो बि माफ़ी वठी परे जो अकेलो माण्हू पर बीठो रहियो। ऐं अॼु मज़हबी इंतिहा पसंदी आहे, सॼी रियासत दाऊं थी करे माण्हू सभु दाऊं था कनि, मज़हबी बुनियाद परस्ती खाई वई। ऐं न रुॻो पाकिस्तान वारा कनि था, पर दुनिया ते हुकुमरानी हलाइण वारा बि चवनि था त मज़हबी बुनियाद परस्ती हींअर वॾो मसइलो आहे। हाणे था चवनि अमेरिका जा हुकुमरान जन वटि वॾियूं थिंक टैंक्स आहिनि, सॼी दुनिया जा जेके ॾाह माण्हू लेखीरनि था उन्हनि खे पघारुनि ते वठी उते विहारंदा। पाकिस्तान जा, हिंदुस्तान जा, ॿियनि अरब मुल्कनि जा, मिस्र जा वॾा वॾा आलिम उते पघारुनि ते थिंक टैंक्स में कमु था कनि पिया। उहे बि हाणे चवनि था त मज़हबी बुनियाद परस्ती वॾो ख़दशो आहे। GM सैद मां चवंदुसि डिग्रीअ जे हिसाब सां अणपढ़ियल माण्हू 1952 में आलमी कॉन्फ्रेंस में चयो त तव्हां जहिड़ियूं पॉलिसियूं हलायो था पाकिस्तान में ऐं आलमी लेवल ते, इन जा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। जेको तव्हां मज़हब जे बुनियाद ते माण्हुनि खे, कम्यूनिज़म जे ख़िलाफ़ु मज़हब जे बुनियाद ते माण्हुनि खे तव्हां गॾु था कयो, इन जा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। ऐं उते अमेरिका, बर्तानिया जो किताबु छपियो पियो आहे, उन्हनि जा नुमाइंदा वेठा उन्हनि खे नालो वठी चयईं त तव्हां जेको कयो था मज़हब जे बुनियाद ते माण्हुनि खे गॾु था कयो, इन जा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। अॼु दुनिया उहा ॾिसे पई। त मुंहिंजे चवण जो मतिलबु त ईअं ज़िंदगीअ जे एतिरनि घणनि पासनि ते एतिरो बुनियादी कमु करणु हिकिड़े माण्हूअ कयो हुजे, दुनिया में थोरा मिसाल मिलंदा। उन हिसाब सां दुनिया जे वॾनि माण्हुनि में बि GM सैद खे ॻणे सघिजे थो। बाक़ी इंसान हो, जीअं मूं चयो, ग़लतियूं इंसान कंदो आहे, हुन बि कई। सियासतदान हुयो, उन तौर बि हुन ग़लती कई। साईं खां पुछियो BBC जे नुमाइंदे त साईं तव्हां पाकिस्तान जे लाइ हेॾी जदोजहद कई ठाहिण में, वरी पोइ तव्हां उनजी मुखालफ़त छो था कयो? उहो उनजो रिकॉर्ड थियो पियो आहे, BBC जो वरी वरी हलंदो आहे, सोशल मीडिया ते बि आहे। त साईं जुमिलो इहो चयो त हा, इंसान ख़ता जो घरु आहे, हर इंसान ग़लतियूं करे थो, असां बि ग़लतियूं कयूं। या तव्हां ॼाणंदा हूंदव तारीख़ में त जॾहिं साईं GM सैद मुस्लिम लीग में हुयो, मुस्लिम लीग जी सियासत पे कई, या चइजे त मज़हबी सियासत, अलाह सूमरो उन वक़्तु बि सेक्युलर सिंध जी सियासत करे पियो। ऐं मुस्लिम लीग जी सियासत माना कुल हिंदू सियासत, अलाह सूमरो जेतोणीकि उहो बि हिंदुस्तान सतह जो लीडर थी वियो। 1940 में कुल हिंदू नेशनलिस्ट मुस्लिम कॉन्फ्रेंस जी सदारत कई, उन माना का भोग न हो, पर उन सियासत जो मर्कज़ सिंध खे रखियो ऐं सेक्युलर सियासत कई। साईं हूअ सियासत कई। पोइ काफ़ी अरसे खां पोइ 60 जे ॾहाके में साईं शिकारपुर वियो, इहो पाण लिखियो अथई किताब में, जनम गुज़ारिम जंसी किताब में पाण लिखियो अथई त अलाह बख्श जे क़बर ते मां वियुसि, उते दुआ घुरियमि ऐं मूं उते चयो त अलाह बख्श तूं सही है मां ग़लति। त ग़लतियूं त हू करे थो, जीअं मूं चयो त उहे ग़लतियूं जेके हुन कयूं आहिनि उन ते भली तनक़ीद थिए, पर हिते बाक़ाइदे हिकिड़ी रियासती सरपरस्तीअ में मुहिम हलंदी आहे, उन ड्रेग में मां नथो वञा। त जेके ॾोह न कया हुजनि उहे बि GM सैद जे खाते में विझी ऐं उन ते तनक़ीद कजे। जीअं दोस्तनि ॿुधायो बि ऐं हिते लिखियलु बि आहे, गोल्डन जुबली सेलिब्रेशन्स 1 यूनिट डिज़ोल्यूशन, नासिर मंसूर
बि हिन ते ॻाल्हाए वियो। मां बि इहो चवंदुसि त पाकिस्तान में जेको 74 साल सिंध रही आहे उन ते तमामु वॾा जबर थिया आहिनि, वॾियूं ज़्यादतियूं थियूं आहिनि ऐं वॾियूं तहरीकूं हलियूं आहिनि। पर मां इहो चवंदुसि सभ खां वॾी जेका ज़्यादती थी उहो वञणु ठहणो हुयो ऐं सभ खां बहितर जेका तहरीक हली आहे हेल ताईं जंहिं नतीजा ॾिना आहिनि, जन हिकिड़ा ट्रेंड सेट कया आहिनि, उहा बि वञणु जे ख़िलाफ़ु हलंदड़ तहरीक हुई। मां वॾी इन जे करे चवां थो त इवन जेके माज़ीअ में वॾा वॾा आया सिंध ते हमले आवर, सिकंदर यूनानी खां वठी पोइ अरब, पोइ अंग्रेज़ तुर्खान, पोइ सेंट्रल एशिया जा वहशी, उन्हनि सभिनी सिंध ते बहस त सिंध कब्ज़ो कयो, सिंध ते बहस त सिंध हुक्मरानी कई ऐं पोइ वरी सिंध बहस त सिंध उनखे छॾे विया हलिया या हिते ज़म थी विया। पर हिन पाकिस्तान जे हुक्मराननि वञण जे ज़रिए कोशिशि कई त सिंध जे जुदा वजूद खे ख़तमु करे छॾिजे, सिंधियुनि जी शनाख़्त ख़तमु करे छॾिजे। उन महिल सिंधी सॾाइणु गुनाह हुयो ऐं तॾहिं इहा शाइरी सिरजी त सिंधड़ी तुंहिंजो नाव तुम ॼण कारी हर ते पेर पियो। त वञणु त इहो ई कयो हुननि ऐं अयूब ख़ान चवंदो आहे त मां हुनजो ख़ालिक़ु आहियां ऐं असांजो मक़सदु इहो ई हो त हे जेके सिंधी बलोच ऐं पठाण इहे रोज़ु पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि था, क़ौमी हक़नि जी, तॾहिं क़ौमी वजूद खे ख़तमु करे छॾिबो त बसि ॻाल्हि ई ख़तमु थी वेंदी। ऐं पोइ उन जे ख़िलाफ़ु सिंधी माण्हुनि ज़बरदस्त तहरीक हलाई ऐं उहा वञणु 55 में लागू थियो, 54 में हुनजो ऐलान थियो, 55 में हुन लागू थियो। तॾहिं खां तहरीक हली ऐं 1 जुलाई 70 ते जॾहिं टुटो 15 साल उहा मुसलसल तहरीक हलंदी रही, कॾहिं तेज़ कॾहिं आस्ते ऐं ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में। इन करे उहा तहरीक मूं चयो त इहो धकु बि वॾो हुयो पर उहा तहरीक बि ज़बरदस्त हुई। ऐं वञण ते ॻाल्हियूं कबियूं। नासिर मंसूर जीअं चयो असां गॾु आहियूं हिकिड़ी कमेटीअ में, 1 जुलाई ताईं असां हिनखे हिकिड़ी जिदोजहद या हिकिड़ी मुहिम करे हलाईंदासीं, प्रोग्राम थींदा, घणो वञण ते पोइ ॻाल्हाइबो। पर एतिरो मां चवां त वञण जे हवाले सां हिते सिंध में हुक्मराननि खां अलावा हुक्मराननि जो ज़्यादतियूं जबर जेको पंहिंजी जाइ ते आहे ॻाल्हाईंदा बि रहिया आहियूं, वरी बि ॻाल्हाइबो। सिंध जे अंदरि सियासत जा 2 धारा आहिनि, हिकिड़ो पूरो GM सैद, हिकिड़ो पूरो भुटो, ऐं उन्हनि में टकराव थींदो रहे थो ऐं इहो थियणु फितरी आहे। तो GM सैद जो बुनियादु सिंध जी जुदा शनाख़्त, सिंध जो जुदा वजूद, सिंध जी क़ौमी हैसियत, उनजी आज़ादी बहाली ऐं ज़ुल्फ़कार अली भुटे जी सियासत इन जी बिल्कुलु उबतड़, जंहिं चयो जॾहिं हुकूमत में हो त हिते को बि सिंधी बलोच पंजाबी पख्तून नथो रहे, या सभु बकवास आहे, हिते सभु पाकिस्तानी आहिनि, जेको पाकिस्तानी न थींदो मां हिनखे मोटाइण ई पाकिस्तानी कंदुसि, हीज़ ऑन रिकॉर्ड। तंहिं करे इन्हनि जो टकराव थियणु ज़रूरी आहे। पोइ थींदो इहो आहे त हू पाण खे जस्टिफाई करण जे लाइ उन जा हिमायती बि चवंदा आहिनि बट तो पीपल्स पार्टी हेतिरियूं सिंधी माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं, GM सैद कहिड़ी सिंधी माण्हुनि खे का नौकरी ॾिनी, का सिंधी माण्हुनि खे तरक़ी वठाई। सो इन ते ॿियूं घणियूं ॻाल्हियूं मां नथो कयां, रुॻो हिकिड़ी मुख़्तसर ॻाल्हि थो चवां। मां या 1-2 हंधनि ते चई बि लिखी बि त सिंधी माण्हुनि खे इहे नौकरियूं जेके चंद तव्हां ॾियो था, हिकिड़ो त उनजी क़ीमत केतिरी था तव्हां वठो, तफ़सील में मां वरी बि न वेंदुसि, पर इहो तव्हां उन ते अहसान नथा कयो। मां हिते ज़िमेदारी सां चवां थो, मूं अॻु में बि स्टेजनि ते चयो आहे, तव्हांखे माना पीपल्स पार्टीअ वारनि खे जेका नौकरी आहे, जेका तव्हां नौकरी हींअर कयो था वेठा न, नौकरी था कनि न, हुकूमत कोन था कनि, नौकरी था कनि।
असली हुक्मराननि जी इहा नौकरी तव्हांखे सिंधी माण्हुनि जी जिदोजहद जे नतीजे में मिली आहे, वञण टुटोड़ तहरीक वारी जे नतीजे में मिली आहे, जंहिंजी क़यादत GM सैयद पियो करे। तव्हांखे त हुनजो थोरातो थियणु घुरिजे, तव्हांखे नौकरी हुनजे करे मिली आहे। मूंखे हिकिड़े दोस्त मुंहिंजे चयो, वेझो सफ़ा दोस्त हूंदो, चई यार तोखे नौकरी, मां अॻु में नौकरी कंदो हुउसि KDA में, पोइ मां उहा छॾे ॾिनी, ऐं उहा नौकरी जॾहिं मूंखे मिली त सिंध में पीपल्स पार्टीअ जी हुकूमत हुई, जतोई साहिबु चीफ मिनिस्टर हो। मूं हिकिड़े दोस्त चयो यार तोखे नौकरी पीपल्स पार्टीअ जे करे, जतोई साहिब जे करे मिली, जेको पीपल्स पार्टी लीडर आहे, तूं वरी जिथे किथे हुननि ते तनक़ीद थो करी। मूं हुनखे चयो दा मूंखे जतोई साहिब करे नौकरी कान मिली, मुंहिंजे करे जतोई साहिब खे नौकरी मिली। त मुंहिंजो दोस्त विजाए थो, चई यार तूं सदाईं उबतियूं ॻाल्हियूं कंदो आहे, वरी तुंहिंजे करे जतोईअ खे नौकरी कीअं मिली? मां चयो दा जतोई साहिबु वज़ीर आला तॾहिं थियो जॾहिं सिंध जी जुदा सूबाई हैसियत बहाल थी न। चई हा। मां चयो सिंध तॾहिं बहाल थी जॾहिं वञणु टुटो न। चई हा। मां चयो पोइ वञणु टुटण जी जिदोजहद असां कई न GM सैयद जी क़यादत में, तव्हांजो लीडर त हुक्मरान सां वेठो हो न, असांजे करे तव्हांखे नौकरी मिली न। वञणु टुटण आहे, तंहिंजे करे इहा बि ॻाल्हि सम्झणु खपे। जेको रोज़ु रोज़ु अहसान था जताइनि, असां त सिंधी माण्हुनि खे हेतिरियूं नौकरियूं ॾिनियूं। तव्हां सिंध जो वजूद ख़तमु कर, वजूद वारा फ़ैसिला। पाणीअ जी ॻाल्हि थी, दोस्त चयो त 3 नदियूं हिंदुस्तान खे विकिणियूं। उन महिल सिंध मां अयूब खान जो चहीतो वज़ीर ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुयो, जॾहिं हिन जो फ़ैसिलो कयो वियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं हुनजो सलाहकार वरी AK बिरोई हो, उहो बि सिंधी हो। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त इहो हू जमात इस्लामी जो हामी हूंदो हो। साईं यार वेठा आहिनि, हुननि जे ज़िले जो आहे मरी साहिबु ऐं आगा साहिबु। वकील वॾो हुयो पर सदाईं हुक्मराननि जे पासे हूंदो हुयो। त हू जमात इस्लामीअ जो हो, पीपल्स पार्टी वारा पाण में ॿई उहे मुखालिफ़, पर GM सैयद जे ख़िलाफ़ उहे सभु हिकु ॻाल्हि ते हूंदा आहिनि। त उहे ॿई शामिल आहे जॾहिं दरिया विकिया विया। चश्मा जेलम लिंक कैनाल जे जेको बुनियादु पियो, उहो ज़ुल्फ़कार अली भुट्टे वक़्त में पियो। सिंध जा कुदरती वसीला जंहिंजी अॼु ॻाल्हि था कयूं असां, तेल गैस जेको आहे इहो मर्कज़ जी मिल्कियत 73 जे आईने जे ज़रिए थियो। धारियुनि माण्हुनि जे लाइ सिंध में आबादकारी जा रस्ता उन वक़्त में खुलिया। जेको अॼु सिंध जे वजूद जो खे ख़तरो पैदा थी वियो आहे धारी आबादकारीअ खां, कम उहे सभु कया, चंद नौकरियूं जेके माण्हुनि खे ॾिनियूं। सो उन लाइ चयमि त इहे नौकरियूं बि उन्हनि जो अहसान न आहे, पर उहे वञण टुटण जे करे उन्हनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि। त जीअं मूं चयो त वञण ठाहिण जो उन्हनि जो मक़सदु हुयो सिंधुनि जे क़ौमी वजूद खे ख़तमु करण जी। अॻु में बि ॻाल्हि कई त उन्हनि सोचियो हुयो त हीअ जेका क़ौमी हक़नि जी ॻाल्हि कनि था उनजो वजूद ई ख़तमु करे छॾिजे। पर बहरहाल सिंधी माण्हू ॿी कंहिं बि ॻाल्हि में सुस्त बि चइजनि, नरम मिज़ाज बि चइजनि, या ॿियनि माण्हुनि सां भलाई करण वारा बि माण्हू आया, पंहिंजूं नौकरियूं उन्हनि खे ॾिनऊं, ज़मीनूं ॾिनऊं, ॿियूं शयूं। पर जॾहिं पंहिंजे क़ौमी बका, क़ौमी सुञाणप जी ॻाल्हि अचे, तॾहिं सिंधी माण्हू ॿियूं सभु शयूं छॾे ॾींदो आहे, उन ते उथी बीहंदो आहे। ऐं पोइ उन्हनि वञण बि टोड़ायो। ऐं अॼु ॾींहं तोणी बि सिंध जी शनाख़्त जे लाइ सिंधी माण्हू जॾहिं बि सुवालु अचे थो, सिंध जे क़ौमी वजूद जी का ॻाल्हि अचे थी, कहिड़नि बि पार्टियुनि में हुजे, सिंधी माण्हू उन ते उथी बीहे थो। त हाणे हुक्मराननि इहो कयो आहे त सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कजे, ॿाहिरियां माण्हू हिते एतिरा आबाद कजनि त सिंधी थोराईअ में थी वञनि। त इहा जेका क़ौमियत ऐं सिंधियत जो जेको हिननि में जज़्बो आहे, इन जी पोइ अहमियत ख़तमु थी वञे। ख़तमु त असां न करे सघिया आहियूं, हाणे हुक्मरान सम्झनि था त इहा ख़तमु असां न करे सघियासीं, हाणे ॿिए तरह सां हिन खे कजे। ऐं उनजो इहो हिसो तव्हां ॾिसो था, हिकिड़ा पासे सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा था थियनि,
जेका हींअर करारदाद पढ़ी वई, बैरिया टाउन, ज़ुल्फ़कार ॿियूं मुख़्तलिफ़ स्कीमूं, DH जूं स्कीमूं, तव्हां वञो सुपर हाईवे सां थरकोल, इहो सभु सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ो आहे। ॿिए तरफ़ वरी ॿाहिरियां माण्हू हाणे हितड़े आबाद कजनि। इहो मां हिन खे 21वीं सदीअ जो कॉलोनियलिज़म ई चवां थो। तरक़ीअ जे नाले में सिंध ते कब्ज़ो, ऐं उहो बि इन नियत सां त सिंधियुनि जी जुदा शनाख़्त खे ई ख़तमु कयो वञे। ऐं उन में बि पीपल्स पार्टी जी हुकूमत शामिल आहे। हाणे हिते माण्हुनि सां सिंधी माण्हुनि खे ई बेवकूफ़ सम्झनि था, मश्किरियूं कनि था। पंजाब में पीपल्स पार्टी जो लीडर वियो, नौजवान लीडर जेको आहे, नून लीग जी जंहिं महिल हुकूमत आई, उते जीअं थर में कोयले ते बिजलीअ जा कारखाना हलाइण जा मनसूबा ठहनि था पिया, ईअं उते जेको आहे सरगोदा में या साहिवाल में, घणो करे सरगोदा में कोयले जो कारण हीउ वियो साहिब साईं, उते एॾी वॾी तकीर कई चई नवाज़ शरीफ़ जेको आहे सरगोदा खे कोयले में कारो करे छॾियो, इन कढो भरिसां खे, ऐं हितड़े अची जश्न था मल्हाइनि त ॾिसो असां कोयले ते थर खे तरक़ी वठाए छॾी आहे। मश्किलियूं न आहिनि इहे कान, पर सुवाल इहो थो पैदा थिए तरक़ी कंहिंजे लाइ, इन ते बि असां नथा वञूं। चवंदासीं ॾिसो अॻे उते थर में ऊंदहि हूंदी, रोड बि कोन हूंदो हो, बिजली बि कान हूंदी, पाणी बि कोन हूंदो, हाणे उते राति जो ॾींहुं लॻो पिया, एयरपोर्ट लॻा पिया आहिनि। वाक़ई इहे आहिनि, पर तरक़ी कंहिंजे लाइ बाबा? मक़ामी माण्हुनि जे लाइ त कान्हे न तरक़ी। मक़ामी माण्हुनि जे लाइ त मेलनि ते नाका लॻा पिया आहिनि। मां पाण वियो आहियां, मूंसां गॾु ॿिया बि सियासी लीडर आहे, जिथे इहो प्रोजेक्ट थो हले पियो, उन खां 3 किलोमीटर परे नाको लॻो पियो आहे, तव्हां वञी ॾिसो। असां सभु सियासी लीडर हुआसीं, उते जेके माण्हू अंदरि वेठा हुया, उन्हनि जा जेके प्रोपेगेंडा जा साहब, उहे असांजा वाक़ुफ़ आहे। अॻु में असां उन्हनि खे फ़ोन करे वियासीं, उन जे बावजूदि असांखे उन नाके ते रोकियो वियो। असांजूं गाॾियूं उते बीहारियूं, असांजा शनाख़्ती कार्ड वरितऊं, उन्हनि जूं गाॾियूं आयूं, उन ते असांखे वठी विया। मक़ामी माण्हू त भरिसां लंघे बि नथो सघे, पोइ इहा कहिड़ी तरक़ी आहे? मां चवंदो आहियां भला असांजी ॻाल्हि नथा ॿुधो, GM सैद जी नथा ॿुधो, भला चओ था त उहे पाकिस्तान ख़्वाब जे ज़रिए नतीजे में ठहियो, पोइ भला उन ख़्वाब लहंदड़ वारे जी ॻाल्हि मञो, जेको चए थो त जिस खेत से मयसर न हो दहकान को रोटी, उस खेत के हर खोशे गंदम को जला दो। त जॾहिं उन माण्हू मक़ामी माण्हू जे लाइ उन्हनि जा त सदियुनि जा वेठल ॻोठ जेके आहिनि उहे पटे उन्हनि खे उछलाए उन जे जाइ ते कारखाना था ठहनि पिया। त इहा हिकिड़ो जीअं मूं चयो हाणे मनसूबो ॿी तरह जो आहे त सिंधियुनि खे शिकस्त कीअं ॾिजे। ऐं हाणे उन में जेको पाकिस्तानी रियासत जो इहो किरदारु आहे त सिंधियुनि खे ग़ुलाम कजे, ग़ुलाम थियण लाइ तयारु न थियनि त उन्हनि जे वजूद खे ख़तमु कजे। ॿियो उन में आलमी सरमाए जी यलगार जेका आहे उहा बि उन सां, इहे ॿई शयूं गॾियल आहिनि असांजे अज़ाब में। सरमाएदारीअ जी जेका सॼी दुनिया ते यलगार आहे, तरक़ीअ जे नाले में एशिया अफ्रीका जे मुल्कनि जा ख़ितनि जा ख़िता जेके आहिनि उहे तरक़ीअ जे नाले में पंहिंजे कब्ज़े में कंदा पिया वञनि। ऐं हाणे त अॻे रुॻो इहे यूरोपी अमेरिकी साम्राज्य आहे, हाणे वरी पाड़े में चीन जेको थियो आहे उन त वरी कर करे छॾिया आहिनि। केतिरनि मुल्कनि जा जिते न इहो जेको तरक़ीअ जे नाले में ख़र्च करे थो, हिते बि मिसाल पिया आहिनि, तफ़सील में नथो वञा। उते उन्हनि खे कर्ज़ ॾिनई, कर्ज़ उन्हनि वक़्त ते रुॻो वापसि न कयो। हू यूरोप वारा इहो त कंदा, भला कर्ज़ न ॾिनो त वरी उनजो मुदो वधाए वरी उन ते ॿियो कर्ज़ व्याज वधीक रखंदा न। हे त कर्ज़ मुक़ररु डेट ते न मिलियो, उहा शइ चीन जी थी वई,
पोइ बंदर आहे त उहो बंदर उन जो थी वियो, ज़मीन ते कारखानो आहे त ज़मीन जो चीन जो थी वियो। तव्हां वक़्त ते कर्ज़ु वापसि न कयो त जीअं उहो चवणी आहे त बाबा उहो भेण हिन खां त हिन जो पीउ चङो हो, तफ़सील में मां नथो वञा। त हाणे उन में पाकिस्तानी रियासत उन आलमी साम्राज्यत जेका आहे नयनि शिकिलनि में अची पई कंहिंजो उन जी हिकिड़ी साझेदार या एजेंट रियासत तौरु कमु करे थी पई। ऐं उन में वरी सिंध छाकाणि त हिकिड़ी महकूम ख़ितो आहे, उन करे उन्हनि मुसीबतुनि जो सभ खां वधीक भार सिंध ते पवे थो। हाणे हिकिड़ी ताज़ी ॻाल्हि थी आहे, ॻाल्हि खे मुख़्तसिर बि कयूं, पढ़ियल दोस्तनि पढ़ी हूंदी, कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त सरकार फ़ैसिलो कयो आहे त जेके ॿाहिरियां माण्हू हिते इन्वेस्टमेंट कंदा आहिनि, पैसा लॻाईंदा, उन्हनि खे हितां जी शहरियत ॾिनी वेंदी। माना उहे पोइ हितां जा थी वेंदा, ऐं पैसे वारा हूंदा, पोइ उहे हितां जूं ज़मीनूं बि ख़रीद करे सघंदा, पोइ हिते जा शहर बि ख़रीद करे सघंदा। यानी सवाल हिते हाणे बुनियादी सवाल अचे थो, ऐं बुनियादी सवाल जीअं अॼु नासिर मंसूर बि कुझु शयूं रखियूं त असांखे सोचणु खपे, उन्हनि ते बिल्कुलु उन्हनि ते सोचणु खपे। इन्वायरमेंट तमामु वॾो मसइलो आहे, पर उहो ॻाल्हाए विया, उन ते बि असां मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻाल्हाईंदासीं। बुनियादी मसइलनि ते ॻाल्हाइणु खपे, ऐं इहो बुनियादी मसइलो आहे त माना हाणे जंहिं वटि पैसो हुजे, ऐलान चवंदा, जंहिं वटि पैसो हुजे उहो हिते जे धरतीअ जो मालिक थींदो। ऐं ज़ाहिर आहे पैसो त फोरू वटि वधीक आहे, लुटेरनि वटि हुजे, असांजी कई फुल लुट कई अथऊं, पर पैसो त उन्हनि वटि वधीक आहे। माना हाणे असांजी धरती, उन धरतीअ जा वसीला जंहिंजी करारदाद पढ़ी वई, उहा उन नीलामी थींदी, ॿोली लॻंदी। जंहिं वटि वधीक पैसो आहे, जेको हिते पैसो लॻाए, उनखे हिते जो शहरी थी वियो, माना उनखे सभई हक़ मिली विया। त हाणे सुवाल बुनियाद जो थो अचे, असां बि रखूं था ऐं रखणु घुरिजे। ऐं इन वञण रोड तहरीक जे गोल्डन जुबलीअ में बि इहा ॻाल्हि ईंदी, असां रखंदासीं। जेम्स हैद ऐं सिंध जी जिद को अलॻि शयूं न आहिनि, साॻी ॻाल्हि आहे, त उते बि कयूं था। त हाणे पोइ बुनियाद ते ॻाल्हि थींदी। हुकुमरानो तव्हां इहा ज़मीन ॾियो था, जेको तव्हांखे पैसा ॾिया, यानी करप्शन तव्हां कई, बुछड़ायूं तव्हां कयूं, ग़लति पॉलिसियूं तव्हां कयूं, उन जे नतीजे में तव्हां कंगाल थिया आहियो, खुटा आहियो। हाणे ॿाहिरनि माण्हुनि खां पैसा वठो ऐं ज़मीनूं असांजूं तव्हां ॾियो। तव्हां ज़मीन जा मालिक न आहियो। पाकिस्तान जी पंहिंजी का ज़मीन कान्हे का। ॿुधाए केरु मूंखे पाकिस्तान जी कहिड़ी ज़मीन आहे? ज़मीन या सिंध जी आहे, ज़मीन या बलूचिस्तान जी आहे, ज़मीन या पंजाब जी आहे, ज़मीन या पख्तूनख्वा जी आहे, ज़मीन या सराकिस्तान जी आहे। पाकिस्तान जी कहिड़ी ज़मीन आहे? तव्हांजी ज़मीन आहे ई न, तव्हां कीअं था असांजी ज़मीन विकिणो? असां इन लाइ न हिन मुल्क में शामिलु थिया हुआसीं त तव्हां असांजे वजूद खे ख़तमु करण जा मनसूबा कयो, ऐं तव्हां असांजी धरती जेका हज़ारनि सालनि जी आहे, सवें असांजे नसलनि जंगियूं करे, क़ुर्बानियूं ॾेई, नसलनि जा नसल क़ुर्बान करे, भाउर भेनर क़ुर्बान करे, ऐं जेको धरती बचाई आहे उहा हाणे तव्हां पैसनि ते विकिणी छॾियो। ईअं न थींदो। असां सिंध खे 47 खां अॻु में पाकिस्तान कोन हो, पर सिंध हुई। केरु इनकार करे ॾेखारे, सिंध हुई। हाणे अॼु जेकॾहिं सिंध पाकिस्तान में शामिलु आहे त सवाल अचे थो या त सिंध पाकिस्तान में कीअं शामिलु आहे? छा फ़ौज जे ज़रिए असांखे कब्ज़ो कयो वियो हो? त बाबा तव्हां त मक़बूज़ा आहियो, तव्हांखे को हक़ु कोन्हे। जीअं हिंदुस्तान करे थो पियो मक़बूज़ा कश्मीर वारनि सां कब्ज़ो करे, असां चऊं था त उहो मक़बूज़ा कश्मीर आहे, कब्ज़ो आहे हिंदुस्तान जो। छा ईअं फ़ौज हिते कब्ज़ो कयो छा? न। सिंध जेकॾहिं अॼु आहे पाकिस्तान में त सिर्फ़ु हिकिड़ो हुन जो
ज़रियो चई सघिजे थो जो उहो बि उन ते बि क्वेश्चन मार्क आहिनि, उहो 40 जी करारदाद आहे। ॿियो केरु ॿुधाए त सिंध कीअं पाकिस्तान में शामिलु थी आहे उन खां अलावा, त उन में इहो चयलु आहे द कॉन्स्टिट्यूएंट यूनिट शैल बी सॉवरन एंड ऑटोनॉमस। उहे वहदतूं क़ौमी वहदतूं जेके मुल्क ठाहिनि थियूं उन करारदाद में लिखियलु आहे, उहे आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तार हूंदियूं। सॉवरन लफ़्ज़ जी माना आहे जंहिंजो फ़ैसिलो आख़िरी हुजे। असां इन बुनियाद ते शामिलु थियासीं। GM सैद 1943 जी करारदाद 40 वारे जे बुनियाद ते पेश कई हुई। तंहिं करे उन ते हाणे फ़ैसिला थियणु खपनि। ऐं सिंधी माण्हुनि खे मां चवंदुसि 73 जो आइन मूंखे चवंदा जेको 73 जे आइन जे ॿाहिरि ॻाल्हि करे थो उहो गदार आहे। अकबर बुगटी खे बि इहो गदार कयूं। मां इहो सुवाल थो रखां हुकुमराननि खां बि ऐं सिंध में बि उन्हनि जा जेके साथारी आहिनि उन्हनि खां, त तव्हां ॿुधायो त 73 जो आइन वधीक मुक़दस आहे या 40 जी करारदाद वधीक मुक़दस आहे? तव्हां ॿुधायो। तव्हां हर साल चओ था 23 मार्च पाकिस्तान डे, तव्हां उन खे था चओ न। असांखे उस्तादनि सेखारियो, शहाब सरकी ते चई वियो त मुंहिंजे वालिद ही नसीहतूं हुनखे कयूं, ॿुधाए वियो। इतफ़ाक़ सां जेको हुनजो वालिद हो उहो मुंहिंजो उस्ताद हो। त उन हिकिड़ो सबक़ु ॾिनो त बाबा जेकॾहिं वकालत में तव्हां मुखालिफ़ वारो दलील तव्हां अडॉप्ट कंदव त तव्हां केस आसानीअ सां खटी सघंदव, छो त उहो ग़ैर मुतनाज़ा हूंदो, चैलेंज ई न थी सघंदो हो। त मां इहो थो चवां, मां तव्हां चओ था पाकिस्तान जो सभ खां वॾो ॾींहुं मुक़दस ॾींहुं 23 मार्च आहे 40 जी करारदाद जे करे। त जेकॾहिं 73 जे आइन जे ख़िलाफ़ु ॻाल्हि करणु गदारी आहे त 40 जी करारदाद जी मुखालफ़त करणु उन खां वॾी गदारी आहे। ऐं उन 40 जे करारदाद जी मुसलसल एनआरआपी तव्हां कई आहे, हुकुमराननि कई आहे, असां न कई आहे। पर असां उन ते थिया आहियूं। हाणे ॻाल्हि उन ते हलंदी, ॻाल्हि थींदी त उन ते थींदी। बाक़ी न त तव्हां वटि बंदूकूं आहिनि, तव्हां वटि हथियार आहिनि, एटमी हथियार आहिनि, असां ग़रीब आहियूं, बेहथियार आहियूं। बंदूक जे ज़रिए तव्हांजो कब्ज़ो आहे, ॾाढ मुड़सीअ जे ज़रिए आहे, उहो जेसि ताईं हले तव्हां हली सघो था। असां त हथे ख़ाली आहियूं, पर उहो ताक़त जो फ़ैसिलो मञिबो, सम्झिबो। ऐं ईअं रुगो इहा चवंदुसि ॻाल्हि त तव्हां पहिरियां ताक़तवर न आहियो जिन सिंध ते, जिन जो सिंध ते कब्ज़ो आहे, बालादस्ती आहे। अॻ में बि तमामु वॾा वॾा ताक़तवर आया जिन जूं वॾियूं वॾियूं सल्तनतूं हुयूं। मंगोलनि जी केॾी वॾी सल्तनत हुई, अरबनि जी केॾी वॾी सल्तनत हुई, अंग्रेज़नि जी केॾी वॾी सल्तनत हुई। उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु सिंधी माण्हुनि जिदोजहद कई। अरब 300 साल अरबनि हुकूमत कई। पाकिस्तान खे न 74 साल थिया आहिनि, 75। उन्हनि 300 साल हुकूमत कई। अॼु उन्हनि जो नाम निशान कोन्हे को। सिंधी आहिनि, सिंधियुनि पंहिंजे वजूद लाइ मज़ाहमत कई आहे। ऐं सिंधियुनि जी मज़ाहमत, सिंधी चयो वेंदो आहे सिंधी ॾाढी भली सरज़मीन आहे, सिंधी ॾाढा भला माण्हू आहिनि, सिंध त सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। ऐं वरी असां बि ख़ुशि थी वेंदा आहियूं। असां बि वरी उहा इहा हुकुमराननि जी ॿोली आहे, वरी असां बि ॻाल्हाईंदा आहियूं यार सिंधी सूफ़ियुनि जी ज़रूरी आहे, सिंधी ॾाढा अमन पसंदि आहिनि, सिंधी ॾाढा महिमान नवाज़ आहिनि। पर केर बि इहो हुकुमरान हिते अची सिंध जे तारीख़ में कॾहिं न चयईं त सिंध मोबे वतन माण्हुनि जी बि धरती आहे, सिंध बहादुरनि जोधनि जी बि धरती आहे। कॾहिं न चयूं त दोदे ऐं बागुल जी बि धरती आहे, कॾहिं इहो न चयूं। बसि सिंध आहे त कलंदर ऐं भिटाई जी धरती आहे। हा, उहो कॾहिं न चवंदा। मां इहो थो चवां त इहा मज़ाहमत जे ज़रिए सिंधी माण्हुनि सिंध बचाई आहे। हिन सभु अॻे वॾा वॾा बादशाह हुकुमरान आया आहिनि।
हाकिमनि खे बि सम्झणु घुरिजे ऐं असां जेके महकूम माण्हू आहियूं उन्हनि खे बि इन ते नज़र विझणु घुरिजे। असांखे हाकिमनि जा जेके एजेंट हिते दलाल पघारदार जेके वेठा आहिनि मूं चयो नौकिरी था कनि, इहे असांखे सुबुह शाम इहो था ॿुधाइणु ॾिसे बाबा तव्हां ग़रीब मिसकीन माण्हू सिंधी बसि तव्हां नौकिरीअ जी ॻाल्हि कयो, हक़नि जी ॻाल्हि न कयो। ईअं न आहे, सिंधियुनि वॾी मज़ाहमत कई आहे। साईं सीनियर दोस्त ही वेठा आहिनि, प्रोफेसर लीडर, अरब जॾहिं सिंध ते आया, सिंध ते कब्ज़ो कयूं त उन्हनि ॿी दुनिया जी वॾी तहज़ीब मिस्र ते बि कब्ज़ो कयो। अरबनि उत्तर अफ्रीका जे ख़िते ते जिथे हाणे मराकश अलजज़ाइर आहिनि उते बि कब्ज़ो कयूं, ॿियनि हंधनि ते बि कब्ज़ा कयूं। मिस्र अरबनि जे कब्ज़े खां पोइ अरब थी वियो, अलजज़ाइर अरबनि जे कब्ज़े खां पोइ अरब थो सॾिजे हाणे जेतिरो इहो बर्बर क़ौम माण्हुनि जो वरितो आहे। पर सिंध ते 300 साल हुकूमत अरब करे विया, अॼु अरब न आहिनि, सिंध अॼु बि सिंध जी धरती आहे। इहा सिंधियुनि जी मज़ाहमत आहे, मज़ाहमत सिंधियुनि कई आहे। कुझु माण्हू चवंदा आहिनि, बसि आख़िरी ॻाल्हि कयां थो, कुझु माण्हू चवंदा आहिनि यार सिंधी कहिड़ी क़ौम आहे, जेको आयो आहे उन सिंध ते हमिलो कयो आहे। ॻाल्हि इहा सची आहे, हिन में इनकार त न आहे। जेको अॻे छॾूं था लिखियल तारीख़ में सिकंदर यूनानीअ खां वठी यको अॼु जीअं ते हमला त थियनि था, हिकिड़ो पासो आहे इहो। ॿियो पासो इहो बि त आहे न त भला एतिरा हुकुमरान आया आहिनि कब्ज़ेगीर सिंध खे ख़तमु करण लाइ, पर सिंध अॼु ॾींहं ताईं अञा तोणी पंहिंजे शनाख़्त सां क़ाइमु आहे, त इहा बि त सिंधी जी मज़ाहमत आहे न, त एतिरनि हमलनि जे बावजूदि। सो असां वटि इहो ई हथियार आहे, इहा मज़ाहमत आहे। ताक़त जे ज़ोर ते जेकॾहिं जीअं मूं चयो, जेकॾहिं ॻाल्हि ॿोल त 40 जी करारदाद ते थींदी, असां करण लाइ तयारु आहियूं। ऐं असां साईं GM साहिब जे लाइ इहा ॻाल्हि प्रोपेगेंडा कई वेंदी आहे त GM साहिब त तंग नज़र हो, मुतसिब माण्हू हुयो, जिन माण्हुनि हुनखे पढ़ियो आहे उन्हनि खे ख़बर आहे। GM साहिब जीअं दोस्त में बि चई विया, इंसान दोस्त माण्हू हुयो। हुन चयो आहे सिंध जी आज़ादी मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु न आहे, मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु आलमी अमन, इंसानी तरक़ी, इंसाननि जो भाईचारो मुंहिंजो मक़सदु आहे। सिंध जी आज़ादी बि जे चाहियां थो त इन जे लाइ त जीअं उन में असां किरदारु अदा कयूं, त असां इंसान दोस्त माण्हू आहियूं। दुनिया जे ॿियनि माण्हुनि सां, ॿियनि क़ौमुनि सां असां गॾिजी रहणु चाहियूं था, पर इंसाफ़ ऐं बराबरीअ जे बुनियाद ते, आज़ादीअ जे बुनियाद ते, आज़ादु इंसाननि जी हैसियत में। बाक़ी ॾंडे जे ज़ोर ते ग़ुलाम करे सघो था, तव्हां वटि ॾंडो आहे, असां वटि न आहे। सिंधी माण्हू पंहिंजी मज़ाहमत जीअं मूं चयो जेका कई अथऊं उहा कंदा रहंदा, फ़ैसिलो अॻिते तारीख़ कंदी। तव्हां सभिनी जी तमामु वॾी महिरबानी। दोस्तों इन खाले में अनाउंसमेंट आहे हिकिड़ी, अॼु जे हिन प्रोग्राम जी मुकमल रिकॉर्डिंग रिपोर्ट गबोल मीडिया यूट्यूब चैनल ते तव्हां सभु ॾिसी सघंदा। मूंसां नारनि में साथ ॾींदो, नारे सिंध, नारे सिंध, आ हक़ असांजो, आ हक़ असांजो। हर न्याणी घुरे थी, हर धीउ घुरे थी, आ हक़ असांजो, हर भाउ घुरे थो। नारे सिंध, नारे सिंध, जीए सिंध। सामने ही प्रोग्राम कराची में जीए सिंध महाज़ पारां साईं GM साहिब जी 119वीं सालगिरह जी तक़रीब PA हाउस कराची में थी गुज़री। सामीन इन प्रोग्राम बाबति के भी राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। एक नए सुबह जी शुरुआत जो पड़ाडो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।